Thank you. I think we are live on Facebook now. So I would like to welcome everyone for joining us today in Sindh Solidarity Conference. This conference is arranged by Friends of Sindh Society, which is a diaspora forum in North America. The objective of today's conference is to show our solidarity with the people, families, and communities affected by the ongoing land grabbing by the barrier town, and also show our support for the ongoing protests and the specifically sit-in call, which is on 6th of June in Karachi. So all our learned participants would be speaking about different aspects of Barrier Town project. Since its beginning, there have been questions surrounding this project. There have been legal questions. There have been questions of how this land were consolidated, how laws were changed just for this particular project, how Supreme Court decided, and then another bench, through the decision and decided something different. Then how police has been used, how the local authorities like Mali Development Authority has been used illegally just to facilitate this particular project. And then our speakers would also, talk about issues such as how the displaced communities have been facing this, atrocity for so many years. And we'll go into the details of all these aspects surrounding this project. So that's the objective. And the format of the conference would be, I would be inviting every speaker, and we would appreciate, because looking at the time that is available, if you could complete or conclude your remarks within a time span of 5 to 10 minutes, that'll be really great. But feel free to talk about all the aspects that you would like to. So without any ado, I would just start with one of senior members of our community. Senior not because of his age, obviously, he's as energetic as anyone else. I would request Dr. Ejaz Tooq to read some poetry or recite some poetry of Shah Abdul Latif, and then we can start our conference. So Dr. Ejaz, please unmute yourself and then you can start. Okay. Mushtaq has asked me to recite a Y, so I'm gonna ayaz the Y sa shuru karna and surah mein. बहुत आला टीडी पवदाटारी टीडी पवदाटारी जदहि गाढ़ा कुल यलोम्या तदहि मिलदासियो हो तदहि मिलदासियो हो अल्लाहु अल्लाह अल्लाह जदहि वरदू कूंजणियूं ओ अल्लाह अल्लाह जदहि वरदू कूंजणियूं हर हर करियो हर हर करे हर हर करे उल्ला यलोम्या तदहि मिलदासी. I made it short, so. Zabardast. Beautiful. Thank you. Beautiful. Beautiful. Thank you so much. Dr. Sab, you reminded us of great Alam Fakir. So, amazing start. I would now thank this Gigi Zarina in Sana meeting. Yes, Me and Zarina. Yeah. Beautiful.
So I would now go on and request our senior member, Dr. Suhail Ansari, Suhail Ansari, to welcome our guests, and then we can go on from there. So Suhail, if you can unmute yourself. Should be unmuted. Can you hear me? Yeah, sure. All right. Good evening, everyone. Thanks for joining us at a very short notice. I really appreciate everyone's participation here today. And I welcome you to this Solidarity Conference. It should be no surprise to everyone why we. Suhail, पाण खे Yes. unmute कयो. Yes. So anyway, what I wanted to really welcome everyone to this Solidarity Conference. So let's get to the key question. Why are we here today? Shahzad did touch on his introduction to some of those things, but I just want to emphasize the fact that we are not all surprised. The marginalized communities in Pakistan, the most vulnerable, the indigenous population, it has always lived in a fear and have been struggling in Pakistan from many aspects. They are already challenged to meet their ends in day-to-day life. And now they are under a new constant threat from this land-grabbing mafia, these real estate tycoons and their enablers. Thousands of people have been already displaced. Hundreds of villages have already been destroyed. People's livelihood have been devastated with this, all in the name of the development. So my friend, this is no development. There is no socio-economic justice here. There is no regard for environment here. And people are being displaced and becoming IDPs in their own country. So we, under no circumstances, are willing to accept this. So next question I want to pose tonight is why it is important for us to get together and send this message. So if I look around my screen, look around this virtual room, I see the finest and the brightest. I see those who have struggled for human rights and peace and justice in Pakistan, and for the rights of the common people in Pakistan. So I'm highly optimistic. This is a group that represents the people who have never given up. We believe in our struggle. We believe in our continuing effort to better the lives of our people. So with that, let's make tonight a special night. Let's make this occasion a special occasion where we all not only formulate and endure our solidarity together, but also send a strong message of solidarity for the people whose life have been destroyed with this so-called development, and also send a very strong message of solidarity to all those activists, all those political activists, civil society activists, hundreds of them who have made the commitment to come out against this high-handedness from authorities, and they are staging a massive protest on June 6th. So let this be the voice that gives our solidarity to the people who are struggling for their just rights. So I'll leave it with that, and I hope to hear from all of you, and hopefully we can collectively send a strong message tonight. So back to you, Shahzad. Thank you, Suhail. Thanks for your comments and setting the stage for today's conference. So now what I'm going to do is I'm going to now mute everyone. So whoever I invite, please unmute yourself and start speaking so that
we have the speaker on the screen and we don't have any distraction. Okay, so our next speaker who I'm going to invite now is a writer and a senior member of founding member of Friends of Sindh Society Forum. I would like to invite Mushtaq Rajpur to share his views about this issue. Mushtaq, if you could unmute yourself and share your views with us. Okay, मुझे आवाज अचे थो? बिल्कुल बिल्कुल वॾी महिरबानी तव्हांजी शहज़ाद, thank you very much. ऐं I also want to thank, as Ada Suhail said, to all friends who have joined us today, especially Dr. Taki, Dr. Ghazala, Ada Sagir, and Adi Nazia, Ghulam Muhyiddin, Sayyid Mushtaq Memon Sahab, Habib Bhutto Sahab, Ada Hassan Mushtaba, Muhammad Iqbal Sheikh Sahab, and Kudus Sahab, Adi Fatma, and all of you friends, असां जॾहिं ॻाल्हि ॿोल कई पे त असांजो ख़्यालु हो त असां गुफ़्तगू पंहिंजी उर्दू में सिंधी में रखंदासीं, त छाकाणि त जेका असांजी जेका ॻाल्हि ॿोल जेका पहुचाइणी आहे उहा पाण में त करणी आहे, पर सिंध जे माण्हुनि ताईं पहुचाइणी आहे, पाकिस्तानी माण्हुनि ताईं पहुचाइणी आहे। उन लाइ ज़रूरी आहे मुंहिंजे ख़्याल में असां अंग्रेज़ी जी बजाए तरजीह ॾियूं त उर्दू में ॻाल्हायूं या सिंधी में ॻाल्हायूं, छो त असां मां मोस्टली उहे माण्हू जिन जूं ॻाल्हियूं इहे सम्झियल आहिनि या हिकिड़ो साहिब राय आहियूं हिन इशूज़ ते। जॾहिं अॼु खां 10 ॾींहं पहिरीं, बल्कि 2 हफ़्ता पहिरीं जॾहिं सिंध एक्शन कमेटी फ़ैसिलो कयो त हू 6 जून ते बहरिया टाउन जे ॿाहिरां हिकिड़ो धरणो हणंदा, त उहा हिकिड़ी मुंहिंजे ख़्याल में जेका बहरिया जे ख़िलाफ़ जेका तहरीक हली पे इंडिजिनस राइट्स अलायंस जे माण्हुनि जी, उहा हिकिड़ी उन्हनि जी वॾी कामयाबी असां सम्झी पे। उहा इन सेंस में त साल 2013, 14, 15 खां वठी जॾहिं खां वठी बहरिया जो बुनियादु पियो आहे, उन खां पोइ मुसलसल जेको एहतजाज कयो पिए, जेका तहरीक हलाई पे, उहा हलाई पे इंडिजिनस राइट्स अलायंस जे माण्हुनि, जंहिंमें उहो बेसिकली हिकिड़ो फ़र्ज़नि जो इतिहाद आहे, जंहिंमें पॉलिटिकल पार्टी जा लीडर्स शामिल आहिनि ऐं मक़ामी माण्हू शामिल आहिनि, 25 खां 30 खनि उन में माण्हू शामिल आहिनि, ऐं उन्हनि वीचारनि अकेले सिर पे ही जिहाद कयो, झिड़ो कयो बहरिया सां, ऐं नेठि उहे वञी सुप्रीम कोर्ट ते पहुता। जॾहिं ॻाल्हि सुप्रीम कोर्ट ताईं पहुती त सुप्रीम कोर्ट में केस पेंडिंग हुजण जे करे जेको पॉलिटिकल फ्रंट हुयो, जेका पॉलिटिकल स्ट्रगल हुई, उहा पासे ते थी वई, ऐं सभिनी खे इहो मौक़ो मिलियो त भई हाणे जेको कोर्ट फ़ैसिलो कंदी उहो ई थींदो बहरिया टाउन जो मुस्तक़बिल। उन में कलीदी किरदारु जेको अदा कयो उहो डॉन अख़बार जे इन्वेस्टिगेटिव जेके जर्नलिस्ट आहिनि, साईं फ़हीम ज़मा ख़ान ऐं नज़िया सैयद अली, उन्हनि जेके रिपोर्ट्स डॉन में ॾिनियूं बहरिया टाउन जे इशू ते, उन सॼो जेको डिग आउट कयनि, इन्वेस्टिगेट कयनि, हीअ बनी किथां आई आहे, कंहिंजी आहे, उनजो मालिक केरु आहे, असल में बनी केतिरी हुई, हाणे केतिरी आहे, ॾाढी ज़बरदस्त रिपोर्ट हुयूं, जंहिंजे बुनियाद ते सुप्रीम कोर्ट बि उन इशू ते स्यो मोटो एक्शन वरितो। सो 2018 में उहो फ़ैसिलो बची वियो कोर्ट जो, सुप्रीम कोर्ट बहरिया टाउन जे ख़िलाफ़, पर तव्हां ॾिठो त 2018 खां वठी करे 2021 ताईं गुज़िरियल 3 सालनि ताईं अञा ताईं सिंध हुकूमत उन ते जेको सिंध हुकूमत जे हिसे में आहे फ़ैसिले जो पार्ट, उन ते अमल कोन थी कराए। ऐं जॾहिं एक्शन कमेटी, सिंध एक्शन कमेटी ऐलान कयो त असीं प्रोटेस्ट कंदासीं, त असांजो ख़्यालु हो असांजे दोस्तनि जो गजीकोट ते, बल्कि मूं दोस्तनि खे कॉल्स कयूं त बाबा हाणे अचो त गॾिजी वियूं, त आख़िर हिन इशू ते असीं छा कंदासीं, व्हाट वुड बी आवर रोल। सिंध जा माण्हू, सिंध जूं पॉलिटिकल पार्टीज़ उन्हनि त डिसाइड कयो आहे त भई जेको आहे सो 6 जून ते हू हिकिड़ो वॾो, मुंहिंजे ख़्याल में इट्स गोना बी अ बिग प्रोटेस्ट, थाउज़ेंड्स ऑफ पीपल गोइंग टू जॉइन देम 6 जून ते आचर जे ॾींहुं। असां जेके ओवरसीज़ वेठा आहियूं, ॿाहिरि वेठा आहियूं, कैनेडा में, US में, या इवन लंडन में, यूरोप में, उन्हनि दोस्तनि खे बि गॾिजी कुझु न कुझु करणु खपे। सो असां पहिरीं त उन इशू ते हिकिड़ी सीरीज़ शुरू कई डायलॉग्स जी, जंहिंमें असां हिन महिल ताईं तक़रीबन 3 डायलॉग कया आहिनि। फ़हीम ज़मा साहब सां ॻाल्हायोसीं, जो कराची जो साबिक़ एडमिनिस्ट्रेटर हुयो, ऐं डॉन जी जेका रिपोर्ट पहिरीं छपी उनजो को ऑथर हुयो, उनमें उनजो हिसो हुयो। उन खां पोइ असां जेके इंडिजिनस राइट्स अलायंस जा मेंबर हुया, बुनियादी मेंबर हुया, साईं ख़ालिद जुनेजो साहब, हफ़ीज़ बलोच ऐं पंहिंजो गुल हसन कलमती साहब, ऐं ताज़ो वरी लास्ट वीक असां ॻाल्हायो साईं डॉक्टर कादिर मक्सी साहब सां, बिकॉज़ ही वॉज रिप्रेज़ेंटिंग सिंध एक्शन कमेटी। ऐं जेको असांजो आख़िरी डायलॉग आहे उहो थींदो ईंदड़ छंछर ते, नज़िया सैयद अली जेका डॉन जी असिस्टेंट एडिटर आहे, ऐं बेसिकली जेके स्टोरीज़ 4-5 कयूं DHA ते ऐं तव्हांजे बहरिया ते उन्हनि कयूं आहिनि। पोइ
असां जॾहिं इहे प्रोग्राम तरतीब ॾिना ऐं गॾोगॾु असांजो हीउ बि ख़्यालु हो त भई छो न असां हिकिड़ी अमेरिका में वेही करे हिकिड़ी सिंध सॉलिडरिटी कॉन्फ्रेंस करियूं, सिंध जे माण्हुनि सां इज़हार यकजहती करियूं. वी टेल देम दैट वी स्टैंड विथ यू, वी टेल देम दैट द राइट फॉर द indigenous people in Karachi is justified. It's a just fight. ऐं हू पाण खे अकेलो न सम्झनि, सिंध जा माण्हू जेके ॿाहिरि रहनि था उहे उन्हनि सां गॾु आहिनि. सो असांजो ख़्यालु हो त हिते जेके प्रोग्रेसिव पाकिस्तानी आहिनि, जेके असां सां हम ख़्याल आहिनि, जीअं डॉक्टर तकी आहे, डॉक्टर गज़ाल आहे, हिकु ॿ दोस्त ॿिया बि हुया जिन खे असां इनवाइट कयो, उहे न अची सघिया किथे सबबनि जे करे, उन्हनि खे गॾु कजे. ऐं जेके हिते असांजूं तंज़ीमूं आहिनि, सना आहे, वर्ल्ड सिंधी कांग्रेस आहे, जिस्कम USA आहे, उन्हनि दोस्तनि खे बि गॾु कजे त जीअं हिकिड़ो असां पंहिंजो हिकिड़ो गॾियल तौर ते पंहिंजो हिकिड़ो मौक़ो पेश करियूं, हिकु इशू खे सम्झूं बि सही ऐं हिन ते पंहिंजी राय क़ाइमु कयूं. सो इहो ई रीज़न हुयो जो अॼु असां तव्हां सभिनी खे तकलीफ़ ॾिनी त इन इशू ते गॾु थियूं. छाकाणि त अच्छा, ॿियो जेके असां 3 हिकिड़ा पेपर नंढड़ा छापिया, जेके असां शेयर बि कया ईमेल ते बि सना जे दोस्तनि सां ऐं मुख़्तलिफ़ सोशल मीडिया ते बि, उन में जेके रिपोर्ट्स छपियूं ऐं सुप्रीम कोर्ट जेको फ़ैसिलो आयो उन मां असांजे दोस्तनि शयूं कुझु कढियूं. हिकिड़ो त इन सॼे बहरिया टाउन जे ज़मीन जी वालार जे प्रोसेस में पुलिस जो रोल छा हुयो, पुलिस कीअं उन्हनि सां गॾु हुई. सिंध पुलिस न्यूट्रल न हुई, सिंध पुलिस धुर हुई. इट वॉज पार्ट एंड पार्सल ऑफ बहरिया टाउन. सॼी जेका लैंड ग्रैबिंग हुननि कई उन ते पुलिस जो किरदारु छा हुयो, जेको रिपोर्ट थियो इन्वेस्टिगेशन रिपोर्ट्स में ऐं डॉन में, असां हिकिड़ी उहा नंढड़ी रिपोर्ट जेका हुई पोस्टर जी सूरत में छापी ऐं उहा असां सर्कुलेट कयूं पिया, जेका ट्विटर ते बि कंदासीं. ऐं आइडिया इहो ई हो त जीअं कैंपेन हलंदी 6 जून ते, त उन खां पहिरीं इहे सभु शयूं असां हिकिड़ो फैक्ट्स फिगर्स सां हिकिड़ो केस जेको आहे उहो पाकिस्तान जे माण्हुनि जे आॾो ऐं सिंध जे माण्हुनि जे आॾो उहो पेश करियूं. गॾोगॾु सिंध हुकूमत जो किरदारु आहे, सिंध हुकूमत जी जंहिंजो किरदारु जेको आहे इंतिहाई डोबियस रहियो आहे, उहो सुप्रीम कोर्ट जे जजमेंट में क्लियर आहे. ऐं हींअर बि हुननि जो को मौक़िफ़ कोन्हे को, सवाइ जेको हिननि जो मिनिस्टर आहे नासिर हुसैन शाह, जेको बि ईअं थो ॻाल्हाए, उनजो आख़िरी मौक़िफ़ जेको आहे उहो इहो आहे, चए थो त ही ज़मीन त हिननि ख़रीद कई आहे प्राइवेट माण्हुनि खां, सिंध गवर्नमेंट जो छा वञे, जेकॾहिं का अनलॉफुली ख़रीद कई वई आहे त असांखे ॿुधायो. उन ॾींहुं असांजे हिन प्रोग्राम में साईं गुल हसन कलमती साहिबु ॿुधायो त प्राइवेट शहरनि खां फ़क़ति 500 एकड़ ॿनी ख़रीद कई वई आहे, बाक़ी सॼी जी सॼी ज़मीन सिंध गवर्नमेंट हिनखे ॾिनी आहे. यानी हिननि जी ॿनी केतिरी आहे सिंध गवर्नमेंट असांखे उहो बि नथी ॿुधाए. Like there's not been a single day or single time when the chief minister of Sindh or any minister in the government of Sindh could tell the people of Sindh त बाबा बहरिया जी ज़मीन हेतिरी आहे. सुप्रीम कोर्ट तय करियो त बहरिया जी जेका ज़मीन आहे उहा 17,000 एकड़ आहे, जंहिंजे मद में जेका हिननि सिंध हुकूमत खां ख़रीद कई 8 अरब में, अञा ताईं उहे 8 अरब सिंध हुकूमत खे पेमेंट कोन कया आहिनि बहरिया टाउन. मुराद अली शाह साहब, जंहिंसां ॻाल्हि ग़लति था करियूं, तव्हां ते इल्ज़ाम थाणो, महिरबानी करे वज़ाहत करियो. हा, ईअं थियो, बहरिया टाउन वारनि चयो त भई हा, उहे जेके 8 अरब तव्हांखे असांखे ॾियणा हुया, उन मां असां 11 अरब जा रोड ठाहिया आहिनि बहरिया टाउन जे अंदरि, जेका तव्हांजी ज़िमेदारी हुई. यानी रियल एस्टेट प्रॉपर्टी हूंदी बहरिया टाउन जी, उन जी ज़मीन ख़रीद कबी, उन ज़मीन जा पैसा कोन ॾिबा, ऐं जेके उहे पैसा ॾियणा आहिनि उन मां हुननि जेको आहे सो रोड ठाराया विदिन दी बहरिया टाउन. एंड यू डोंट नो, इहो बि सुभाणे इनवॉइस में इहो बि शामिल हूंदो जेको अंदरि जेके मदरसा ऐं जेके मज़हबी इबादत गाहूं ठाहियूं अथनि, शायदि उहे बि गवर्नमेंट जे पैसनि मां ठाहियूं अथनि. आई मीन इन क़िस्म जो फ्रॉड तव्हां ॾिठो आहे त ऐं असांजे अखियुनि जे साम्हूं थींदो हुजे. ऐं बदकिस्मती सां सिंध जे अंदरि जंहिं क़िस्म जी पॉलिटिकल मूवमेंट हलणु खपंदी हुई उहा असां कोन ॾिठी आहे, सवाइ हुननि दोस्तनि जे इंडिजिनस राइट्स. अॼु बि तव्हांखे नज़र ईंदो त सिंध जूं कुझु अहिड़ियूं पार्टियूं, अहिड़ा लीडर आहिनि जेके लफ़्ज़ कोन था कढनि हिन इशू ते. छाकाणि त अच्छा, कराची जी उर्दू स्पीकिंग जेका लीडरशिप आहे उहा PSP हुजे, उहा MKM हुजे. तव्हांखे यादि हूंदो जॾहिं अल्ताफ़ हुसैन, मां थोरो आख़िर हिकु ॿ ॻाल्हियूं थो करियां, पोइ ॻाल्हि मुख़्तसिर कंदुसि. अल्ताफ़ हुसैन जे नाले में बहरिया टाउन वारनि मलिक रियाज़ हैदराबाद में अल्ताफ़ हुसैन यूनिवर्सिटी जो इफ़्तिताह कयो, अल्ताफ़ हुसैन खे चुप करण जे लाइ, ख़ामोश करण जे लाइ. ऐं जॾहिं PSP लॉन्च पे थी त PSP जो जेको सरबराह आहे Mushtaq, if you can you you have been somehow muted. Can you unmute yourself, please? Yes.
तो मूं ॻाल्हि बि कई त मतिलबु MQM जे सरबराह खे ख़ुशि करण जे लाइ अल्ताफ़ हुसैन खे हुन हैदराबाद में अल्ताफ़ हुसैन जी यादि में यूनिवर्सिटी जो ऐलान करे छॾियो। PSP जेका ठही बि अञा कोन हुई, उनजो सरबराह जेको हुयो मुस्तफ़ा कमाल, उहो उनजो दुबई में मुलाज़िम हुयो। ऐं जॾहिं कराची शिफ्ट थियो त उन लाइ चयो वियो त जेको पहिरियों कराची में बंगलो ऐं बॉडीगार्ड ॾिना विया ऐं जेको पेजारो लैंड क्रूज़र हुई मुस्तफ़ा कमाल जी, उहा मलिक रियाज़ जी हुई। यानी पीपल्स पार्टी जे सरबराह जनाब ज़रदारी साहब जे लाइ मशहूरु आहे ऐं पाण बि चई चुको आहे जियो जे प्रोग्राम में त हू रियल एस्टेट में इन्वेस्ट कंदो आहे, को ॿियो इन्वेस्टर आहे, चवे कोन थो त मलिक रियाज़ इन्वेस्टर आहे, पर एवरीबॉडी नोज़ त ही उनजो भाङे भाइवर आहे। जरदारी साहब के जेके बिजनेस करना हुजनि असांखे का तकलीफ़ कोन्हे का एतिराज़ कोन्हे का। इट शुड बी अंडर द लॉ, नॉट एट द कॉस्ट ऑफ गवर्नमेंट लैंड। MDA जो मैंडेट कोन हुयो त MDA खां MDA जी जेको स्कीम्स हुयूं उहे लो कॉस्ट हाउसिंग स्कीम्स हुयूं, गरीब माण्हुनि जे लाइ हुयूं, मिडिल क्लास जे लाइ हुयूं। दे वर नॉट के उहे जेके सरकार जो ज़मीनूं हुयूं MD अथॉरिटी इन करे त कोन ठही हुई त इट विल सेल द लैंड टू द प्राइवेट बिज़नेस इंटरेस्ट। सो इहे अहिड़ा क्वेश्चन्स आहिनि जिन ते सिंध हुकूमत रुॻो चुप करे वेठी हुजे, जवाब न ॾे, असांखे ॻाल्हाइणु खपे मुंहिंजे ख्याल में। अच्छा, ॿियो वॾो सुवाल हीअ आहे, गुल हसन कलमती साहब जी ॻाल्हि कई जेको सीरियस कंसर्न आहे। MDA वरी हिकिड़ो 45,000 एकड़्स लैंड जो नओं प्रोजेक्ट लॉन्च पई करे हाउसिंग स्कीम जो, ऐं उहो उन वक़्तु पियो लॉन्च थिए जॾहिं बहरिया टाउन 2 लख प्लॉट्स जा फाइल माण्हुनि खे सेल करे चुकी आहे। वेयरएस जेका हुन वटि एक्चुअल लैंड आहे उहा 1 लख फाइल्स जी आहे। 1 लख फाइल्स जी बनी हुन वटि आहे ई कोन, त हू किथां आणींदा बनी? असांखे शक आहे, असांखे शदीद ख़दशो आहे त हे जेको MDA जेको नओं स्कीम 44 लॉन्च पई करे 40,000 एकड़ बनी ते, मे बी इहा ज़मीन वरी बहरिया वारनि खे ॾींदा। ऐं जेको फंडामेंटल क्वेश्चन सुप्रीम कोर्ट उथारियो पंहिंजी जजमेंट में त बहरिया टाउन जी 17,000 एकड़ खां वधीक बनी कोन्हे का, उनजी जांच पड़ताल सिंध हुकूमत करण लाइ तयारी कोन्हे का। दैट क्वेश्चन स्टिल रिमेन्स, छाकाणि त हिननि जेके डॉक्यूमेंट्स पेश कया सुप्रीम कोर्ट में, उन्हनि में हिननि चयो त असांजी वटि जेका बनी आहे उहा 23,000 एकड़ आहे। डॉन रिपोर्ट कयो GPS जे ज़रिए, गूगल मैप जियोग्राफिक मैप जे ज़रिए, त जेका उन वक़्तु कब्ज़े में हुई बहरिया लैंड जे बनी में उहा हुई 43,000 एकड़, 43,000 एकड़्स। ऐं जेके एक्टिविस्ट आहिनि लोकल मक़ामी, उहे चवनि था त हिननि वटि 70-80,000 एकड़ बनी आहे जेका ई कब्ज़े में कयो वेठा आहिनि, ऐं को पुछण वारो न आहे। पीपल्स पार्टी जा वज़ीर त पाण ख़बर आहे वज़ारतुनि लाइ कुझु बि करण लाइ तयारु हूंदा आहिनि, सफ़ा चुप वेठा आहिनि। ख़बर थियनि त वॾो पाण अमरा जेको आहे हिननि सां मुमकिन आहे शामिल हुजे मलिक रियाज़ सां। सो सिंध जे ज़मीननि जी ईअं फुल लुट थींदी हुजे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां जेका मूं ॻाल्हि कई असांजे उर्दू स्पीकिंग दोस्तनि जी, तो भाई ये सिर्फ सिंध के जमीनों का मसला नहीं है। जब भी ये एलीट की हाउसिंग स्कीम आती है, आप भूल गए जब DHA बना था तो किस तरह से ओल्ड टाउन के जो कितने वाटर सप्लाई के कनेक्शन DHA वाले ले गए थे। अभी भी कराची में पहले से पानी की खोट है, 4 नए कनेक्शंस बहरिया को दिए गए हैं फ्रॉम द एग्जिस्टिंग वाटर सप्लाई ऑफ द कराची। हालांकि सन 2000 से पिछले 21 सालों में कराची में कोई नया वाटर प्रोजेक्ट नहीं आया, तो ये पानी कहाँ से दिया गया बहरिया को? पहले से वसाइल महदूद हैं, और वो अगर आम आदमी से छीनकर, आम शहरी जो औरंगी का, गुलशन अदीद का, सचल गोट का, चनेसर गोट का, उनसे छीनकर ये जो बड़े बिजनेस इंटरेस्ट माफियाज हैं उनको दिए जाएंगे तो आम आदमी कैसे जिएगा? तो ये तो ऐसे सवाल है ना जिन पे पूरे सूबे के लोगों को इकट्ठे होकर जदोजहद करनी चाहिए कि बड़े जो प्राइवेट बिजनेस इंटरेस्ट हैं वो किस तरह आवाम का इस्तेसाल करते हैं और पावर के साथ मिलकर। आपको ये तो हम सबको पता है कि जनरल मलिक रियाज का मुलाजिम कौन कौन है, जो रिटायर्ड जनरल उसके मुलाजिम है। यानी शौकत सुल्तान, मेजर जनरल शौकत सुल्तान जो मुशर्रफ का स्पोक्स पर्सन था, जो आर्मी का स्पोक्स पर्सन है, वो उसका मुलाजिम है। 2-3 मेजर जनरल, लेफ्टिनेंट जनरल रिटायरमेंट के बाद उसके यहाँ नौकरी करते हैं, और जब भी वो अखबार में इश्तिहार देता है तो वो बोलता है कि रिटायर्ड जनरल्स, कमांडोज, कर्नल्स वो उसको चाहिए, कोई आम आदमी उसको नहीं चाहिए, बिकॉज ही नोज दैट्स द ओनली वे ही कैन गेट अवे फ्रॉम द अकाउंटेबिलिटी एंड द जुडिशियल सिस्टम। सो आउं सम्झां थो त हीउ तमामु वॾो इशू आहे सिंध जे हवाले सां, पाकिस्तान जे हवाले सां। असांखे पंहिंजे माण्हुनि खे सुजाग करणो पवंदो, एक्टिवेट करणो पवंदो, ख़ासि तौर ते जेके असीं 2-4 शयूं सम्झूं था, अंग्रेजी पढ़ी सघूं था, उर्दू पढ़ी सघूं था, जिनखे जेके 2 लफ़्ज़ ॻाल्हाए सघूं था, उहे चुप करे न बीहूं। सो दैट वाज़ द रीज़न अॼोकी हिन कचहरी कोठाइण जो, हिन मुलाक़ात कोठाइण जो, त असां शाबाश ॾियूं
सिंध एक्शन कमेटी जे दोस्तनि खे ऐं सिंध इंडिजिनस राइट्स अलायंस जे दोस्तनि खे त वी आर विथ यू, we'll stand with you, we'll join your online campaign on Twitter on this Sunday on June 6th when you will be out there staging one of the largest protests which Bahria would have never seen its entire history. ऐं सिंध जे माण्हुनि खे अपील करियूं त उहे उन ॾींहुं गॾु थियनि ऐं इन प्रोटेस्ट में भरपूर शिरकत कनि. थैंक यू वेरी मच. Thank you very much, Mushtaq. महिरबानी तव्हां तमामु डिटेल में इन इशू ते ॻाल्हायो, and rightly so. Yes, you're right के असांखे feel free everyone to use whatever language you want to use. अगर उर्दू में बात करना चाहते हैं तो that is very good. जेकॾहिं तव्हां सिंधी में ॻाल्हाइण चाहियो था, that is also very welcome. So feel free to, you know, choose any language, but जीअं मुश्ताक चयो त असांखे प्रेफर करणु घुर्जे त असां सिंधी या उर्दू में ॻाल्हायूं. So the next speaker जिनको मैं अब दावत देने जा रहा हूँ बात करने के लिए, she's a leading voice in Pakistani diaspora. She leads the Progressive Pakistan Alliance, has always stood for the democratic and constitutional rights of the Pakistan and Pakistani people, and has been part of almost all the struggles that people have been part of in North America. So I would invite Dr. Ghazala Qazi to please share views with us. So Doctor, if you could unmute yourself and जी मेरा नाम जैसे आपने बताया गजाला काजी है. मैं प्रोग्रेसिव पाकिस्तान अलायंस से मेरा ताल्लुक है. इस अलायंस में पूरे यूनाइटेड स्टेट्स से बहुत काफ़ी लोग हैं हमारे साथ, और हम ह्यूमन राइट्स और डेमोक्रेसी के ऊपर हम लोगों की स्ट्रगल है, हम लोग स्ट्रगल करते हैं. तो इस मामले में हम लोग फ्रेंड्स ऑफ सिंध सोसाइटी के साथ यकजहती का इजहार करते हैं. प्रोग्रेसिव पाकिस्तान अलायंस इस मामले में इस यकजहती का इजहार करती है. और सबसे बड़ी बात ये है कि ये हम लोग ये समझते हैं प्रोग्रेसिव पाकिस्तान अलायंस कि ये जो बहरिया टाउन है, ये एक्सटेंशन है लोगों की, जो गरीब लोगों की और जो गांव के लोगों की ज़मीनें हथियाने की ये एक्सटेंशन है, जो कि पंजाब से शुरू होके सिंध और बलूचिस्तान और में ख़त्म होती है. आप ये देखें कि ये इससे पहले ओकाड़ा में अभी तक जो मुजारिन हैं वो वहाँ पे स्ट्रगल कर रहे हैं. मिलिट्री की ऑक्यूपेशन, जो उनकी लैंड है उसके ऊपर मिलिट्री की ऑक्यूपेशन के खिलाफ. उसके बाद यूनुसाबाद गांव में मछेरे जो हैं वो उनकी जमीन हथिया ली गई, लेकिन वो बेचारे इज्तिजाज नहीं कर सके. समहाउ जो इंटरनेशनल और नेशनल बड़ी बड़ी ऑर्गेनाइजेशन है वो उनको भी उनकी सपोर्ट नहीं मिली. इसके अलावा एक मुबारक नामी गांव है, वहाँ के मछेरों के साथ इन्होंने ये सलूक किया है. अब ये बहरिया टाउन के नाम से बहुत सारे जो गांव के लोग हैं वो बेघर हो गए हैं, उनके स्कूल तबाह हो गए हैं, उनके कब्रिस्तान तक तबाह ये हो जाएंगे अगर ये बहरिया टाउन वजूद में आ गया. और सबसे बड़ी बात यह है कि उनका आप ये देखें कि जिस तरीके से ओकाड़ा में उन्होंने किया है कि मुजारिन के साथ, कि वो उनके ऊपर FIR दर्ज करवा देते हैं, उनके ऊपर इतने मुकदमे, जो भी प्रोटेस्ट करने की कोशिश करता है उसके ऊपर मुकदमे दर्ज करा देते हैं. यहाँ पर भी ये हुआ है कि 500 FIR दर्ज कराई है उन गांव के लोगों के खिलाफ जो कि अपनी लैंड के लिए प्रोटेस्ट कर रहे हैं. उनके एंसेस्ट्रल, उनकी आबाओ अजदाद की ये जमीन है और वो नहीं देना चाहते. उनके खिलाफ 500 FIR दर्ज हुई है, उनके ऊपर तशद्दुद भी हुआ है. तो इसके अलावा ये एक तो ये बात है कि हमारे जो गांव हैं वो खत्म होते जा रहे हैं.
जो गरीब लोग हैं वो अब चाहे वो अपनी जमीन बेच भी देंगे लेकिन वो बहरिया टाउन में तो नहीं रह सकते, तो वो कहाँ जाएंगे, बेघर हो जाएंगे। और इसके अलावा उनके बच्चों के स्कूल्स और हर चीज उनकी तबाह हो जाएगी, क्योंकि ये एक बहुत बड़ा प्रोजेक्ट है, ये छोटी सी एक वो प्रोजेक्ट नहीं है जिसमें के 500-600 उन्होंने अपार्टमेंट या घर बनाने होंगे। इसके अलावा एनवायरनमेंट, आप ये देखें कि एनवायरनमेंट पे कितना इफेक्ट होता है। आप घरों के रहने की जमीन बनाएंगे तो आप खेती बाड़ी जो करते हैं, जो मछेरे हैं, जो ये लोग हैं, वो कहाँ जाएंगे, और वो अपनी रोजी के लिए कहाँ जाएंगे। इसके अलावा एनवायरनमेंट के ऊपर क्या असर इसका होगा सारी जब और इसके अलावा खेती बाड़ी जो करते हैं, जो लोगों को ग़िज़ा मुहैया करते हैं, वो भी नहीं हो सकेगी। तो हम मैं खास तौर पे हमारी प्रोग्रेसिव पाकिस्तान अलायंस ये समझती है कि ये एक्सटेंशन है जो गरीब लोगों की लैंड के ऊपर कब्जा करने की। ये एक आइसोलेटेड इंसिडेंट नहीं है, ये इसको हम पुरजोर तरीके से इसको हम प्रोटेस्ट करते हैं। और जो 6 जून को धरना हो रहा है, प्रोटेस्ट हो रहा है, हम बिल्कुल इसके उनके साथ हैं और हम इंटरनेशनल लेवल पे भी इस पर आवाज उठाएंगे। बहुत बहुत शुक्रिया। थैंक यू सो मच डॉक्टर गजाला, आपने बड़ी डिटेल में बात की। और एक अच्छी बात जो है कि हाउ इट इज़ लिंक्ड दैट दिस थिंग हैज़ बीन अफेक्टिंग marginalized people throughout the country. It's not very specific to one area, because इसके खिलाफ कोई कोर्ट के ऑर्डर्स जो हैं वो इम्प्लीमेंट नहीं होते। इसके साथ जो है पूरी पुलिस की मशीनरी मिल जाती है। और जैसे आपने बताया कि कितनी FIRs जो है वो काटी गई हैं इन लोगों पे। यस, एंड जब ये प्रोजेक्ट स्टार्ट हुआ था, जस्ट लाइक ऐड के जब कराची बहरिया टाउन स्टार्ट हुआ था तो नोटोरियस पुलिस ऑफिसर इन कराची, राव अनवार, जिसके ऊपर 400 जो हैं वो मर्डर्स के मुकदमा चल रहे हैं, उसका भी क्या हुआ nobody knows. He was made in charge of making sure that everyone who doesn't sell their land, or everyone who protests is dealt with by the iron fist. So ये इस लेवल तक अगर चीज़ें हों, और वो भी ऐसे लोगों के साथ जो मार्जिनलाइज्ड लोग हों, लेस रिसोर्सफुल लोग हों, वाइसलेस लोग हों, और स्टेट का रोल जो है, it's really difficult for these people to handle it. So I think बहुत important है कि हर आवाज़ इसके खिलाफ उठनी चाहिए. Thank you so much for sharing your views. हमारी जो अगली स्पीकर हैं, सीनियर मेंबर ऑफ सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, I would like to request Miss Nazia Junejo to unmute herself and share her views with us. Oh, I don't know. I wasn't expecting to be put on the spot, but I'm okay. I'm okay. I got some information. So Bahria means military, right? Bahria means military. So what you are saying is this is the military takeover of the lands of Sindhis. Is that right? Is it right? Adin, because Bahria is a private. Bahria is private. So who? I think she's asking she's asking Bahria. They also call Navy as Bahria. Yeah, I thought so. Yeah. Or is it connected to the sea? Bahar means Navy. No, technically, this is a private company owned by a private citizen, not by the government or Oh, the I army. see. So jada Supreme Court so decision issued against me. Cannot the Supreme Court unke enforce kare panji decision? I mean, that's their duty, isn't it? That's what we are demanding. No, you don't have to demand. You don't have to demand. This is a legal thing. They have to follow the decision that came from the top. Supreme Court is the top authority. So if they're not following their decision, Supreme Court
should be able to, whatever they have to do against the government. So what you are saying is, Jeka, government of Sindh is not complying with the decision from the Supreme Court. And they are doing it for obvious reasons. I mean, I know, everybody knows, there must be some kind of a corruption involved. So, but then with that corruption, why should our Sindhi people back home in Karachi be the victims of their corruption? So I absolutely agree. I mean, if Supreme Court has no guts, we Sindhis have lots of guts. So we know how to enforce the decisions. We know how to, safeguard our rights. So yes, whatever it takes, we will do that solidarity at the judge, and when they are doing the protest, we are all in for them. Of course, I mean, Karachi is part of Sindh and we own it. So we are not going to allow the private companies, and they have no legal rights in this situation. So if we have to file some petitions, there has to be the Sindh Chief Minister, I'm thinking, either Sindh Chief Minister or this KDA chairman must have a part in it. So should we be reaching out in some way to Sindh Chief Minister? Will that be helpful? If we kind of come up with some kind of a petition or something, CC it to the Supreme Court, and then send it to the Chief Minister, is that something that can help? Ada Hashmani, can that help? Sure. I mean, we should trace this. Nobody talks originally when the Bahria problem occurred. We had a movement in overseas, since asal North America movement kai online petition कयो सी पोइ उन online petition जेका आहे माण्हुनि खे अपील कई सी the letter directly justices खे मोकिलीन उन्हनि जी हिकिड़ी एड्रेस आहे केयर ऑफ रजिस्ट्रार सभिनी जजनि जा नाला हुआ ख़ासि करे जिन जेके उन ज़माने पिटिशन ॿुधनि पिया ॿुधनि खां पोइ कयो पर what I find difference, and that struggle to great extent was successful. At least they listened, Supreme Court listened, they limited, they defined the area, and they उन्हनि छा कयो त ही एतिरा पैसा जेके जंहिंमें ज़्यादती थी आहे उहे पैसा उन्हनि खे ॾियणु खपनि डेवलपर खे. Problem now is that somehow we don't have that refined struggle as we had before. That's मां पंहिंजो शेयर पियो कयां त असां observation. उन ज़माने में हू जेको हिकिड़ो वॾो अटर्नी आहे सिंध में जेको ज़मीर हा उहो अपीयर थियो उन तमामु क़िस्म जी कई हींअर मूंखे थोरो एतिरी शार्प मॉडर्न क़िस्म जी मूवमेंट न पई लॻे. तव्हां सही चयो. Go ahead. I fully agree that we have a baseline of the court decision. Absolutely. And if we zero on a lot of these people who are enemy, and everybody knows. I mean, somebody they want to make buck or whatever the money they have taken or whatever money unke milandi unke lalach mein hi kam pya kar. Asi mujhe khayal mein struggle mein jeko aahe so haru buru pya same panjo pan ke wadai. असां फोकस कयो ओवरसीज ख़ासि करे पाकिस्तानी सिंधी कम्युनिटी उन जो कमु इहो आहे त हू पाण खे फोकस कनि या कोर्ट जी डिसीजन जेका आहे उहा अगेन स्पोकन. वी शुड केसेस with video testimony so that we can present here to human rights as Adi Ghazala said उन्हनि खे असीं ह्यूमन राइट्स ऑर्गेनाइजेशन प्रेज़ेंट करे सघूं त भाउ ॾिसो ही लोकल माण्हू आहिनि ॾिसो हिननि जी वीडियो जे इंटरव्यू हिन ते कहिड़ा ज़ुल्म था थियनि ख़ासि करे 500 माण्हुनि जी FIRs निकिरियूं आहिनि एतिरो ज़ुल्म थियो आहे कुझु फैक्ट्स खे शार्पन कयूं असीं माफ़ कजाओ त 16,000 17,000 मां बजाए असां पाण पिया अचूं त हुननि जो क्लेम जेको आहे सो 80,000 or some big number like that. Why are we talking big numbers? Cases are we think a big number means a big it strengthens our case. It doesn't strengthen the case. Yeah, court decision that's Thanks for chiming in, Khalid Saab.
No, I think it is a contempt of court. Contempt of court. I Sure. have. Bilkul. Yeah, sure. Continue, please. So I think the least we can do from our side is write a huge letter to the chief minister with the facts and whatever information statistics we have, and send it to the chief minister, CC it to the Supreme Court of Justice, whoever is the justice these days. Yeah, I don't know who this person is, and I think KDA director or chairman has to be involved. He is a major person here. I think nothing happens in Karachi without KDA chairman. So Sure. I know because it used to be one of my relatives who used to have that position. He's no longer there now. Secretary KDA, whatever his name is. So I think we need to involve him. So facts and figures right now, I know that you have it. I don't personally. I only know what you have told us. And I will search on this Dawn, that article that you were referring to, and then see what it is. And I think Sure. this is what we should, at least one of the things we should do. Yeah, thank you. Thank you so much, Nazia, for sharing your views. Basically, yes, there are multiple, Supreme Court decisions, and first decision was, by the bench, which set aside the entire transaction, which was as per the law and agreed by all the parties, because the entire transaction of the transfer of the land was illegal. Then there was, they appointed an implementation bench. The implementation bench came in and set aside the actual order, and then said, okay, now you have 16,000. So yes, there's a legal fight that is being fought by different parties within, including the people who have been directly affected, the villages who have been directly affected. So yeah, thanks for sharing your views. We'll continue. I'll invite our next speaker. हमारे जो next speaker हैं, he's a poet, he's a journalist, he's a columnist. Our very own Hassan Mujtaba. I'll request him to unmute himself and share his views, and also, share some of his new poetry with us. Hassan, please. Thank you. बहुत बहुत शुक्रिया शहजाद साईं और तमाम दोस्तों, और ख़ास तौर, हालांकि मैं भी यहाँ इनवाइट हूँ, मगर मैं यहाँ पर भी स्वागत करूँगा हमारे दोस्त गजाला का और सैयद मोहम्मद तकी का, इन लोगों का भी बहुत बहुत शुक्रिया। आपकी मोहब्बत, दो चंद बातें जो मैं करना चाहूँगा। पहली बात कि सुप्रीम कोर्ट की बात की कही गई, सुप्रीम कोर्ट खुद जो है itself as a party, वो जहान खानी, it's presiding over the जहान खानी system of justice। उसकी मिसाल एक ये है जहान खानी इंसाफ के, लंदन से जो मलिक रियाज को फाइन डाला गया, वो फाइन जो उसने उसकी जेब से तो नहीं है, जब पाकिस्तान गवर्नमेंट को, पाकिस्तान को दिया गया, तो वो फाइन जो रकम है, ह्यूज चंक ऑफ पाउंड्स, बिलियंस ऑफ पाउंड्स, वो जो है उन्होंने फेडरल गवर्नमेंट को, फेडरेशन को दे दिए, इंस्टेड ऑफ टेकिंग बैक, गिव बैक टू द प्रोविंस, क्योंकि वो प्रोविंसेस की जमीन थी, मलय डेवलपमेंट अथॉरिटी की जमीन थी, और कराची के दूसरे हिस्सों की जमीनों की जो है रंग गलत तौर पे वो हुई थी, जिसके लिए उन्होंने गवर्नमेंट ने, एक बात तो ये है। और दूसरी बात ये है कि मलिक रियाज से हम अपना लड़ने में हम अपना हिस्सा तो अदा कर सकते हैं। आप मलिक रियाज से नहीं लड़ रहे, आप एक पाकिस्तान से लड़ रहे हैं, पूरी रियासत से लड़ रहे हैं, क्योंकि मलिक रियाज जो है वो सिविल और माशी चेहरा है पाकिस्तानी फौज का, पाकिस्तानी अदलिया का, और पाकिस्तानी पावर पॉलिटिक्स का। जरदारी हो, इमरान खान हो, नवाज शरीफ हो, उसकी मैं छोटी सी मिसाल दूं, हो सकता है इस पे कुछ लोग नाराज हों मेरे दोस्त। आप इससे अंदाजा लगाएं कि मलिक रियाज कितना पावरफुल है, इतना पावरफुल है कि हुसैन हक्कानी साहब जो पाकिस्तान रियासत के बहुत ही इस वक्त जो है अच्छे गद्दारों में से शामिल है, उनका अमेरिका में वापस आना भी जो है मरहून मन्नत मलिक रियाज का है। इससे आप अंदाजा लगाएं कि उनको जो पासपोर्ट दिलवाया गया था वो भी मलिक रियाज ने दिया था। इससे अंदाजा लगाएं कि मलिक रियाज कितना पावरफुल है। और उसके अलावा ये है कि कौन सा ये जो जदोजहद हमारी चल रही है, पहली बात तो मैं ये कहूँगा, मैं है बोलता हूँ तजरीदी, पहली बात तो मैं ये कहूँगा
کہ بہت عرصے کے بعد 80s کے بعد سندھی ڈائسپورا کے کانشنس لوگ جو ہیں ایک دفعہ پھر وہاں کسی انڈیجن لوکل موومنٹس کے ساتھ خود کو جوڑ رہے ہیں, سالیڈریٹی کر رہے ہیں. میرے خیال MRD کے بعد یہ پہلا موقع ہے کہ آپ نے ایک کوشش کر دکھائیے. اور اس کے بعد پھر میں ان ہاؤس ایک اور معیار دوں گا. وہ ایک بات کر جہاں مشتاق پیارے مشتاق نے جب یہ کہا, جب مینشن کیا, حالانکہ کوئی بڑی بات نہیں, ہو سکتا ہے سلپ آف ٹنگ, جب انہوں نے سانا کا نام لیا, جب انہوں نے جو ہے فرینڈس آف سندھ سوسائٹی کا نام لیا, جب سوسائٹی فرینڈس آف سوسائٹی کا نام لیا, جب انہوں نے ورلڈ سندھی کانگریس کا نام لیا, حالانکہ ناموں میں کیا رکھا ہے, آئی ایم نو لانگر فین ٹو سندھی فاؤنڈیشن, مگر سندھی فاؤنڈیشن کو کم از کم ہمیں جو ہے کالا دم قرار نہیں دینا چاہیے. وہ ان کا بھی جو ہے نام لینا چاہیے یا ان کو بھی انوائٹ کرنا چاہیے, چاہے جائے کہ میں نو لانگر ود دیم. یہ بات. اور دوسری بات کہ کچھ اس بحریہ کے کراچی میں جو وہ ہے انویژن جو ہے, میں اس کو آکوپیشن کہوں گا, انویژن, اس انویژن کے بڑی سوشل کاسٹ ہے, بڑی کلچرل کاسٹ ہے اور بڑے ہیومن رائٹس کاسٹ ہے. اس کی مثال صرف میں دیتا ہوں کہ جب راؤ انوار, یہ بھی رپورٹ جو ہے نزیہ سید علی اور فہیم الزمان کی تھی, جس میں انہوں نے یہ ڈگ آؤٹ کیا کہ 400 سے زیادہ لوگ جو ہیں سوکال ایکسٹرا جوڈیشل کلنگس میں راؤ انوار کے ڈسکریڈٹ پہ جاتے ہیں, اس نے مارے. اب وہ جو 450 لوگ تھے, وہاں پر جعلی مقابلے ملیر میں بہت کیے گئے, بلکہ میڈیکو لیگل سیکشن جو تھا ایک ہسپتال کا, اس سے ملک راؤ انوار کا یہ تھا, وہاں جو میڈیکو لیگل افسر تھا کہ بھائی فی لاش 2 شراب کی بوتلیں اسے اس رات ڈیوٹی آفیسر کو ملیں گی, اور یہ ان سے طے تھا. اس طرح ملیر سے ولیجرز کے گوٹھانوں کے جو ہیں لاشیں پہنچتی رہی. نوجوان تو سوتے ہی نہیں تھے کیونکہ اٹھائے جاتے تھے, یا تو وہ لکھ کر دیں کہ ان کی زمین آبائی زمینیں وہ ملک ریاض کو فروخت کریں گے. کچھ نوجوانوں نے خودکشیاں کر لی. 1-2 سندھی چینلز پہ یہ رپورٹیں آئی تھی, کالا پتھر کھا لیا انہوں نے. تو میں کہوں گا اس بحریہ ٹاؤن کا نام جو ہے کالا پتھر ہے. اور دوسری بات, یہاں اگر آپ سالیڈریٹی کرتے ہیں, ہم لوگ سالیڈریٹی کرتے ہیں, تو یہ دیکھنا چاہیے کہ ہمیں واچ ڈاگ بھی ہونا چاہیے, اس کے ساتھ ساتھ تھنک ٹینک بھی ہونا چاہیے. وہاں جو لوکل تحریکیں چل رہی ہیں جو بھی ہیں, انڈیجینس رائٹس موومنٹس کا بہت اچھا کام ہے. پھر بعد میں یہ کہوں گا, جب ہم ٹرم استعمال کرتے ہیں نان سندھی اور اردو اسپیکنگ, وی ہیو ٹو بی ویری کیئرفل, کیونکہ انڈیجینس رائٹس موومنٹس میں بھی نان سندھی لوگ تھے. پاکستان کراچی کی سول سوسائٹی تھی. فہیم الزمان کون ہے؟ He is a non-Sindhi speaking. اس نزیہ سید علی کون ہے؟ He is a non-Sindhi speaking. اور یہاں سچا یہ ہے کہ کہیں اینٹی بحریہ یا ملک ریاض کی ایک آکوپیشن انویژن کے خلاف جو تحریک ہے, اس کی کوشش کی جا رہی ہے کہ سندھی اینڈ نان سندھی لنگوسٹک ایتھنک کلیشز میں تبدیل نہ کیا جائے. اس کی مثال ایک یہ ہے کہ پٹھانوں کے ساتھ, جن کو ہر پٹھان تو دہشت گرد نہیں, اور نہ ہر پٹھان طالبان ہے, نہ ہر سندھی ڈاکو ہے, نہ ہر مہاجر دہشت گرد ہے, مگر یہ ایک چلا کر کراچی سے کشمور تک پٹھانوں کے خلاف ایک مہم چلائی گئی ہے, پشتونوں کے خلاف, افغانوں کے ساتھ. اس سے اندازہ لگائیں کہ جسکم کا جو کالانی گروپ ہے, اس کی قیادت جو ہے جوتے کی مرمت پہ جھگڑے پہ وہاں اگر پہنچتی ہے, وہ سندھ میں دھاریا وہاں پر ایک مطلب کہ دھرنا دیتے ہیں. اس سے ہمیں بہت خبردار رہنا چاہیے. اور اسپیشلی سندھی اینڈ نان سندھی, سندھی بولنے والے سندھی اور اردو بولنے والے سندھیوں کے درمیان جو ہے آپ کو مشتعل کیا جا رہا ہے وہاں پر, جس طرح کہ ان کو لایا گیا ہے اپنا افاق کو. خیر یہ تو میرے خیالات, بنیادی طور پر تو میں شاعر ہوں, اور میں مشتاق بھائی کی محبت میں جو انہوں نے مجھے کہا کہ میں کچھ نہ کچھ لکھوں آج کے دن, تو میں ایک بحریہ کے نام ایک نظم لکھ رہا ہوں اس پہ فینومینن پہ, تو وہ میں پیش کروں گا, جو کہ میرا کام ہے بیسیکلی. اگر ٹائم ہے تو میں نئی نظم ہے میری. مورڑے جے ماغتے بیہر وری جو نو ہی مچھا ہے. مورڑے جے ماغتے بیہر وری جو نو ہی مچھا ہے, ऐं इहा जा अच्छा है थो पयो थूना है. जो नो ही मच्छा है ऐं इहा जा अच्छा है थो पयो थूना हाणे. धरती धड़नि जा पॾ ऐं पेरा पुराणा चोरिया. धरती धड़नि जा पॾ ऐं पेरा पुराणा. धरती धड़नि जा पॾ ऐं पेरा पुराणा,
ऐं पुराणा चोर जा कुझु पंहिंजा ऐं परावा हुन सां हिकिड़ी जुट में ऐं बुट में कुझु पंहिंजा ऐं परावा हुन सां हिकिड़ी जुट में ऐं बुट में मुल्क हो सारो मलीर मुल्क हो सारो मलीर मारुयूं कैदी कयल सिंध जा हाकिम हरामी लालची लोभी वकील सिंध जा हाकिम हरामी लालची लोभी वकील ऐं वरी वाहिद वज़ीर सिंध ॼण नीलाम घर सिंध ॼण नीलाम घर वॾेरनि ऐं पर वॾेरनि ऐं वॾेरनि जो ज़मीर उनमें बाज़ारी वखर पर वॾेरनि ऐं वॾेरनि जो ज़मीर उनमें बाज़ारी वखर ऐं फाशी फ़ौज जा जर्नेल ही करनेल बि सभु यूनानी ॻोठड़ो ऐं फाशी फ़ौज जा जनरेल ही करनेल बि सभु यूनानी ॻोठड़ो ही बुरी बदनाम बुछड़ी बहरिया ही बुरी बदनाम बुछड़ी बहरिया ही नवां धाड़ेल रहसन सिंध में आई धरती जा धनी ही बुरी बदनाम बुछड़ी बहरिया ही नवां धाड़ेल रहसन सिंध में आई धरती जा धनी फैज़ मोहम्मद हो गपोल जोखिया बिकक ब्रोही ऐं बलोच जन कयो धरती के पंहिंजी मौआ जोखिया बिकक ब्रोही ऐं बलोच जन कयो धरती के पंहिंजी माओ जन आ न विकी हिक बिलावल हाउस जे बदिले मगर माओ जिन जिन आ विकी हिक बिलावल हाउस जे बदिले मगर माओ जिन जिन आ विकी देश सभु सम्झे पियो देश सभु सम्झे पियो पोइ बि छो ख़ामोश आयो यार सभु देश सभु सम्झे पियो पोइ बि छो ख़ामोश आयो यार सभु ऐं महा मिठास सिंधी समुंड सागर सलूणा वही कराची कामड़ी सिंध जी राणी सियाणी वही कराची कामड़ी सिंध जी राणी सियाणी तूं त शहरनि जी कुंवार तूं त शहरनि जी कुंवार ही मोह मारियो मलिक रियाज़ जंहिंजो नाम ही मोह मारियो मलिक नाम रियाज़ जंहिंजो नाम आहे हू त को जो गांव आहे कांव बि सुहिणो थिए ही त को जो गांव आहे कांव बि सुहिणो थिए ऐं मुहाणियूं मोरड़े जा भेणा ऐं भाइर थियनि हू भिटाई जाऊ भाणा ऐं भिटाई जाऊ भाणा ऐं भलारा भट वारा ऐं डिंगी जा ॾेवस ऐं भलारा भट वारा भट आइलैंड ऐं भलारा भट वारा ऐं डिंगी जा ॾे धणी बहरिया बुछड़ी भला ऐं मलिक मांगर मुओ पर सभई मोरड़ा बणिजी पऊं यार सभई बणिजी पऊं वर कराची मोकिलिजे माई कराची मोकिलिजे वाह सिंह Wow, वाह सिंह beautiful. वाह सिंह वाह Wow. Thank you so much, Hassan. Shairi ka vadik, obviously there is no other way of expressing the views. So beautiful and amazing poetry. We would love to share that. So I hope we'll get hold of this new poem, and then we would love to share with people who you have dedicated it to. Beautiful. Thank you for your love. Thanks. So आगे चलते हैं. अब हमारे जिस स्पीकर को मैं दावत देने जा रहा हूँ, he's a prominent writer, he's a researcher, and he's an activist based out of Florida, US. So I would like to request Dr. Muhammad Taqi to please unmute himself and please share his views. बहुत शुक्रिया साईं, आपका शुक्रिया, राजपुर साहब का शुक्रिया, अंसारी साहब का शुक्रिया, डॉक्टर एजाज तुर्क का, हसन मुश्तबा का. उन्होंने तो मुझे सैयद के मर्तबे पे फाइज कर दिया. बहुत इनायत आप लोगों की, तो जो मैं नहीं हूँ. Good to see so many friends and comrades in struggle over the years. I'm here to express my solidarity with the indigenous people who have been affected by the Bahria town encroachment and land grab, and specifically the Sindhi and Baloch people of that particular area. Most of us have worked for the last 15-20 years together in similar causes. I'm here in my individual capacity, but I just want to add a couple of things here, and I would just pick on what Hassan Bhai said. उन्होंने एक अहम बात की कि फॉर्मर एम्बेसडर हुसैन अकानी जो उनके और हमारे भी दोस्त हैं, उनका पासपोर्ट जो है वो मलिक रियाज ने लाकर उनको दिया.
تو اس میں تھوڑی سی مجھے گزارش کرنے کی اجازت اگر 2-4 منٹ میں لے لوں آپ کے، یہ ہے کہ میں اور حسین حقانی صاحب ایک 7 فورم میں اکٹھے کو کنوینر بھی ہیں، حالانکہ میں یہاں 7 کی کیپیسٹی میں نہیں ہوں، اعجاز ترک ہم ہیں اس میں، غزالہ قاضی بھی ہمارے ساتھ ہیں، لیکن ایک وضاحت ضروری ہے کہ وہ پاسپورٹ جو ہے وہ جب امبیسڈر تھے اس وقت وہ اعجاز کے اور ہمارے مخالف تھے، وہ حکومت میں تھے، ہم تو سدا بہار اپوزیشن ہے، تو ہم ان غزالہ قاضی اور ہماری ایک تصویر بھی ہے ان کے ساتھ اس سلسلے میں. تو صورتحال یہ تھی کہ جب وہ جا رہے تھے تو میں نے ان سے کہا کہ بھائی آپ نہ جائیے، یہ آپ کو مجبور کریں گے. وہ سیڑھیوں پر چڑھ رہے تھے جہاز کی جس وقت وہ پاکستان جا رہے تھے، تو میرے ان سے فون پر رابطہ ہو رہا تھا، تو میں نے ان سے کہا کہ آپ مت جائیے، یہ آپ کو کوشش کریں گے، مجبور کریں گے کہ یہ آپ کو مسعود محمود بنا دیں، جیسے کہ بھٹو صاحب کے خلاف ایف ایس ایف کا جو سربراہ تھا اس کو بنایا، جو سلطانی گواہ ہو گیا تھا. تو حقانی صاحب نے مجھے جہاز کی سیڑھیوں پر یہ کہا کہ یہ میں کبھی نہیں بنوں گا، لیکن میرا جانا ضروری ہے، اگر میں نہ گیا تو پیپلز پارٹی کی حکومت اور زرداری صاحب کی حکومت جو ہے وہ چلی جائے گی. سو ہی وینٹ and the rest, as they say, is history. But the moment he landed there, his passport was taken not by FIA or any other civilian authority. وہ تو فوجیوں نے لے لیا تھا، اور افتخار چودھری اور فوجی اس معاملے میں اکٹھے تھے. تو جب یہ پاسپورٹ واگزار کرایا گیا تو وہ جس ریزیڈنسی میں گیلانی صاحب وزیر اعظم تھے ان کی اینیکس میں وہ رہتے تھے اس وقت، وہ تو وہ ایک میز پر نمودار ہو گیا وہ پاسپورٹ آٹومیٹیکلی، اور وہ پاسپورٹ حسین حقانی کو بچانے کے لیے نہیں دیا گیا تھا واپس. حسین حقانی جو تھے وہ ایک کانٹے کی طرح اس وقت جو ہے وہ پورے سسٹم میں ان کے گلے میں اڑے ہوئے تھے. اگر وہ وہاں زیادہ دیر ان کو رہنے دیا جاتا تو اس سے فوج کے لیے بھی مسئلہ تھا، افتخار چودھری کے لیے بھی مسئلہ تھا جو چیف جسٹس تھے اس وقت، اور زرداری صاحب کی حکومت کے لیے بھی مسئلہ تھا. تو وہ پاسپورٹ واپس کروایا حقانی صاحب کی صحت کے لیے نہیں، وہ زرداری صاحب کی صحت کے لیے جو ہے وہ واپس کروایا گیا تھا. یہ وضاحت ضروری ہے. وہ پاسپورٹ جب وہ میز پر نمودار ہوا تو وہ واپس نکلے، وہ مسئلہ حل ہوا. اسی سے آپ اندازہ لگائیں کہ آپ نے ابھی نظم میں ایک بحریہ اور بلاول ہاؤس کا ذکر کیا، جو کہ لاہور کا بلاول ہاؤس ہے، جس کے بارے میں آج تک کبھی تردید آئی نہیں کہ وہ بنا کر کس نے دیا اور کس کو دیا، اور اس کے کتنے پیسے واجبات میں باقی ہیں جو کہ ملک ریاض کو اس کی پیمنٹ ہونی ہے. تو ہم تو سادہ بات کرنے کے عادی لوگ ہیں جی، اس لیے یہ سوال کے طور پہ پوچھ لیتے ہیں کہ آیا ایسی کوئی حقیقت ہے اس بات میں کہ بحریہ ٹاؤن اور بلاول ہاؤس کا کوئی تعلق ہے آپس میں، اور اگر ہے تو وہ کیسا تعلق ہے؟ آپ کے اور ہمارے ٹورمنٹر پشتونوں کے وہ ایک ہی ہیں جن کے بارے میں ابھی آپ نے اسی میں ساری بات چیت میں کہا کہ 400 آدمیوں کا قاتل جو ہے وہ کھلا گھومتا ہے. تو اس کو تو فوج نے بھی نہیں کہا کہ یہ ہمارا بچہ ہے، اس کو تو عوام نے بھی نہیں کہا کہ ہمارا بچہ ہے. راؤ انوار کو تو ایک ہی آدمی نے کہا کہ یہ ہمارا بچہ ہے، ہی از اے گڈ بوائے. اور انفارچونیٹلی یہ وہ الفاظ ہیں کہ جو موشے دایان نے ایریل شیرون کے بارے میں کہتے ہی از اے گڈ بوائے. سوال اٹھتا ہے کہ حکومت جو ہے وہ 2008 سے وہاں پر چلی آ رہی ہے، ایک سویلین حکومت موجود ہے، اور ان کی ناک کے نیچے جو ہے وہ سندھیوں بلوچوں کی آبائی زمین جو پشتوں سے ان کے اختیار میں، آپ نے کہا کہ 17,000 ایکڑ کا اختیار ہے، 17,000 سے بھی کچھ کم ہے، 104 ایکڑ کم ہے وہ زمین، 16,000 کچھ 100 کے برابر، جو جس کے اوپر بحریہ کا اختیار جو ہے وہ سپریم کورٹ نے مانا ہے. تو ایسی کیا وجہ ہے ملک ریاض کے پاس؟ وہ خالی جنرل سلطان کی ملازمت نہیں ہے، وہ بہت سارے اور لوگوں کے اوپر ان کے احسانات ہیں، اور بہت سارے اور لوگوں کے ساتھ ان کے تعلقات ہیں. وہ کسی بھی پارٹی میں ہو، پیپلز پارٹی کا نام میں نے لے لیا، مگر اور پارٹیوں کے ساتھ بھی ان کے اسی طرح کے مراسم ہیں جس کی وجہ سے وہ آج تک بچتے چلے آ رہے ہیں. سوال یہ ہے کہ اگر حکومت اور قدرت ایک ہی پارٹی کے پاس چلی آ رہی ہے تو وہ انہوں نے آج تک کیوں اس طریقے سے اس چیز کو چلنے دیا؟ ابھی کسی نے کہا کہ یہ سپریم کورٹ جو ہے اس کا فرض ہے. ہمیں تو پاکستان کی سیاست کا اور عدالت کا اندازہ ہے. وہاں پر تو سندھی وزیر اعظم کو پھانسی کر کے لاش ایسے طریقے سے واپس بھیجی گئی کہ اس کے بعد اس کی مثال ہم نے صرف بلوچوں میں اکبر بگٹی کی لاش کی صورت میں دیکھی. تو
क्वेश्चन तो उन लोगों पर है, मुझे राहजनों से गिला नहीं, तेरी राहबरी पे सवाल है। आप कश्मीर से ऊपर जाते हैं तो जाकर पाकिस्तान की पार्टी बन जाते हैं, आप पूरे पाकिस्तान की बात करते हैं, कश्मीर से नीचे आते हैं तो सिंधी नेशनलिस्ट पार्टी बन जाते हैं। देखिए, हम लोग सोबो ज्ञान चंदानी के धड़े के और फिक्र के लोग हैं। हम तो सवाल उठाएंगे जो उन्होंने भुट्टो साहब पर उठाए, वही सवाल जो है वो बिलावल भुट्टो जरदारी साहब पर भी बनते हैं और आसिफ जरदारी साहब पर भी बनते हैं। आप अपना जवाब दीजिए। मलिक रियाज के बारे में सबको मालूम है, सिंध की हुकूमत जो है उन्होंने क्या किया अभी तक। इसमें जिस तरीके से मलिक असद सिकंदर को जो आपका जो कोहिस्तान के इलाके का जिसको आप सो कॉल्ड कोहिस्तान का इलाका कहलाता है, उसको किस तरीके से पहले जो है वो अपने आप को असर्ट करता रहा, फिर उसको किस तरीके से रगड़ा गया, फिर उसको किस तरीके से नकेल डाली गई। तो सवाल सिर्फ फौज के ऊपर नहीं है या उन रिटायर्ड फौजियों के ऊपर नहीं है जो बैरिया टाउनशिप के अंदर काम करते हैं, उसके लिए काम करते हैं। उन सियासतदानों पर है जो सिंध की हुकूमत चला रहे हैं और आए दिन जो है वो कभी इसको उसके आगे पिच करते हैं, कभी पश्तून और सिंधी का मामला बना देते हैं, कभी सिंधी और महाजर का मसला बना देते हैं। भाई सवाल तो हैव और हैव नॉट के दरमियान है और उसके अंदर सिंध की हुकूमत जो है वो मुझे तो बड़ी आलूदा नजर आती है। चाहे इस मामले में हो, चाहे हमारा एक MNA वहां पर पश्तून कैद है, अली वजीर जो है वो 5-7 महीने हो गए, उसके अंदर सिंध की काबीना से मंजूरी चली जाती है। आप एक छोटा सा ट्वीट कर देते हैं चेयरमैन पीपल्स पार्टी जो है। भाई अगर हुकूमत है तो फिर आप जिम्मेदारी भी लें। बेनजीर बीबी फरमाती थी अपने जमाने में, उन्होंने कहा कि हमें हुकूमत मिली, इख्तिदार नहीं मिला। या तो खुल कर कहें कि आपको हुकूमत मिली है, इख्तिदार नहीं मिला और अपोजिशन में आ जाएं, या ये इस तरीके की बातें करना छोड़ दें कि जहां आप जलसा करने जाते हैं सिंध के अंदर तो मरसू मरसू सिंध न डेसू। ऐसा नहीं चलेगा। लोगों को नजर आता है, लोगों को बहुत उम्मीदें थी बीबी के बच्चों से, बीबी के घराने से। उनको खाक में मिलाने वाले लोगों से सवाल करना बनता है और अभी तो बहुत आगाज की बात है। तो इसलिए बात खुल के होनी चाहिए। इसमें दिस इज नॉट जस्ट अबाउट द आर्मी और द पाकिस्तानी मिलिट्री एस्टैब्लिशमेंट। इस बहती गंगा में बहुत सारे लोगों ने हाथ धोए हैं और फंडामेंटल क्वेश्चन यही रहता है कि फाइनेंशियल अरेंजमेंट क्या है बिलावल हाउस के दरमियान और मलिक रियाज के लोगों के दरमियान। मैं सिर्फ इतना कह के रुक जाऊंगा और बाकी ये है कि हम सिंध धरती के साथ हैं, सिंध के लोगों के साथ हैं। पश्तो में एक मिसाल है कि वतन हग दे चिचर तक कोर वो गोर भी। वतन वो है जहां पर आदमी का घर और कब्र हो। तो हमारे वो लोग जो कराची में हैं या सिंध के अंदर हैं, मजदूरी करते हैं, बस चलाते हैं या टाटकी उठाकर मजदूरी करते हैं, अगर वो सिंध को अपना वतन समझते हैं और वहीं पर जीने मरने के लिए तैयार हैं तो वो आपके जैसे सिंधी हैं और हम उनको अलविदा भी कहते हैं और उनके साथ उनकी पुश्तिबानी भी करते हैं। और कोई अगर सिंध की धरती पर काबिज होकर जो है वो अपना हक जताने की कोशिश करे, हम उसकी मुखालफत भी करेंगे और अपने सिंधी भाइयों के साथ खड़े भी होंगे उसके अंदर। पाकिस्तान हिस्टोरिकली एक यूनिक एंटिटी है, मल्टी एथनिक है, मल्टी नेशनल है। इसके अंदर जो इकाइयां हैं वो खाली जोग्राफियाई इकाइयां नहीं थी, वो कल्चरल इकाइयां भी हैं और उसका एहतराम हम सब पर लाजिम है। सिंध की धरती पर सिंधियों का हक सबसे पहले, उसके बाद किसी और का। और जो मेहमान के तौर पर आए और उसको अपना वतन बनाए, 100 बिस्मिल्लाह। चाहे वो पेशावर में आए, मेरा वतन है, वहां पर इस तरह लोग हैं। इस तरीके से जो कराची में गया है या सिंध में गया है, तो ये लोगों को लड़ाने का काम जो है वो बंद होना चाहिए। वहां पर जिन लोगों ने उसको अपना वतन कहा है, 1921 से 40% आबादी जो है वो कराची की इमिग्रेंट आबादी है। हमारे कॉमरेड थे AK हंगल, आप लोग उनको शोले फिल्म से जानते हैं, वो पेशौरी थे, वो जाकर कराची में आबाद हो गए, बस गए, मगर सिंधी बन गए, वो सिंधियों के साथ रह गए। तो जो सिंध की धरती को जिसने अपना कहा है वो काबिल सताइश है, और जो उसको एक्सप्लॉइट करने के लिए और उनको अपनी ही जमीन पर माइनॉरिटी बनाने पर आमादा है, हम उसकी हमेशा मुखालफत करेंगे। बस इतना कहकर रुकूंगा जी। आपकी बड़ी इनायत है, नवाजिश है, आप लोगों ने मौका दिया, हम हर कदम पर आपके साथ हैं। थैंक यू सो मच डॉक्टर मोहम्मद तकी। एंड बिल्कुल आपने सही कहा कि क्योंकि लोग जो हैं स्पेसिफिकली जहाँ की हम बात कर रहे हैं उस सूबे के लोगों ने
किसी इंस्टीट्यूशन को वोट नहीं डाले, किसी एस्टेब्लिशमेंट को वोट नहीं डाले, उन्होंने वोट जो है एक इलेक्टेड गवर्नमेंट को डाले हैं, जो बहरहाल जो भी सिचुएशन हो लेकिन ऑफिशियली वही गवर्नमेंट है, उन्हीं के हाथ में सारा रिस्पॉन्सिबिलिटीज हैं, एमडीए उनके हाथ में है, लॉ मेकिंग उनके हाथ में है, पुलिस उनके हाथ में, तो क्वेश्चंस भी सारे के सारे उन्हीं से बनते हैं पहले, और फिर उनको आके एक्सप्लेन करना चाहिए कि कैसे वो आवाम की हेल्प नहीं कर सकते, कौन सी चीज़ों में वो बिल्कुल जो है वो पावरलेस हैं, एंड देन वहाँ से फिर वो इशू आगे चलना चाहिए। ऐसा नहीं हो सकता कि आप आवाम से वोट भी लें और आप उनके रिप्रेजेंटेटिव भी बने, आप असेंबलियों में भी बैठें, आप मिनिस्टर भी बने, और फिर आप अपनी रेस्पॉन्सिबिलिटीज से भी पीछे हट जाएं। तो थैंक यू सो मच फॉर शेयरिंग योर व्यूज़। मैं अपने अगले स्पीकर के पास चलता हूँ। असांजो जेको नेक्स्ट स्पीकर आहे, ही लीड्स GSN क़ौमी मुआज़ US चैप्टर। I would like to request Habib Bhutto साहब त हू पंहिंजे पाण खे अनम्यूट कनि ऐं पंहिंजा ख़्यालात असां सां शेयर कनि। महिरबानी सभिनी दोस्तनि जी। सभ खां पहिरीं त जिन दोस्तनि हेॾी वॾी काविश कई आहे ऐं महिनत कई आहे, सभिनी दोस्तनि खे गॾियो आहे, उहे सभु जस लहनि। सभिनी दोस्तनि तमामु घणो डीपली ॻाल्हायो बैरिया टाउन जे मसइले ते। मां एतिरो टाइम न वठंदुसि तव्हांजो। GSN क़ौमी मुआज़ शुरूअ खां वठी इन्हनि हाणे खां न पर जुल्फ़कार आबाद जो मसइलो हुजे ऐं उन खां पोइ बैरिया टाउन, उन खां पोइ कराची जे अंदरि जेका बि कब्ज़ागिरी थी आहे, लैंड ग्रैबिंग थी आहे, उनजे ख़िलाफ़ मुसलसल उते जिदोजहद में रही आहे। त उनजा तमामु घणा फैक्टर उते आहिनि। रुॻो जेके ॾिसण में अचनि थियूं शयूं, गवर्नमेंट खां हेठीं सतह ते जेके माण्हू उहे उते मुक़ररु करे माण्हुनि जी ज़मीनुनि ते ज़ोरी उन्हनि कब्ज़ा कराया। मसलन तव्हांखे यादि हूंदो त जुल्फ़कार आबाद जॾहिं हिननि ठाहियो पिए ठठे जे अंदरि, त उते हिननि फज़ुल्ला पेचूअ खे DC रखाए हिननि माण्हुनि जी ज़मीनुनि में हेराफेरी कराई, तमामु घणी हेराफेरी कराई, जंहिंमें मक़ामी माण्हुनि जा जेके पाकिस्तान ठहण खां अॻु जा जेके खाता आहिनि उहे बि हुननि फेराए ज़ोरीअ ज़मीनूं खणी जेके उन्हनि खे ॾिनियूं। तो इलाही माण्हू आहिनि, इलाही खोड़ सारी मशीनरी आहे जेका उते कमु, ख़ासि करे कराची ठठे जो बेल्ट सॼो तव्हांजो जेको कोस्टल हाईवे आहे इन ते कमु पियो करे, उन्हनि ते कब्ज़ा पियो करे। असां शुरू खां वठी इहो चऊं था त बाबा रियासत, हसन जी ॻाल्हि सां असां मुतफ़िक़ आहियूं त कोर्टुनि मां, रियासत मां असांखे का बि उमेद न रखणु घुरिजे। जेसीं ताईं अवामी प्रेशर नथो पवे, कोर्ट कहिड़ो फ़ैसिलो करे। पूरी तारीख़ में तव्हां सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला, हाई कोर्ट जा फ़ैसिला सिंध लाइ जे तव्हां ॾिसंदो, उन्हनि ते कॾहिं बि अमल दरामद न थियो आहे। अमल दरामद तॾहिं ई थियो आहे जॾहिं अवाम, सिंध दोस्त माण्हू, सिंध जो दर्द रखंदड़ माण्हू गॾिया आहिनि ऐं उन्हनि भरपूर तरीक़े सां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे, तॾहिं उन्हनि फ़ैसिलनि ते इम्प्लीमेंट थियो आहे। उहे धुरियूं पोइ पोयां अचियूं, इहा पंहिंजी तारीख़ रही आहे। पाण वटि कॾहिं बि ईअं न थियो आहे त बाबा असां लेटर लिखियोसीं, हाणे सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो करे छॾियो आहे, हाणे हीअ थियो, वाह वाह थी वई, कॾहिं बि कोन। तव्हां कंहिंखे बि लिखो कुझु कोन थींदो। तव्हां चीफ मिनिस्टर खे लिखो, तव्हांखे सभिनी ख़बर आहे त पीपुल्स पार्टी इन कम में मुकमल तरह इन्वॉल्व आहे, सॼी इन लैंड ग्रैबिंग में। त उन्हनि खे असां छा लिखंदासीं, उन्हनि खे ख़बर आहे, मालिकनि खे ख़बर आहे त छा पियो थिए। हा, हू सिर्फ़ु हिकिड़ी शइ खां ॾिजनि था। तव्हां ॾिठो हूंदो आदमशुमारी जो मसइलो हुजे त जॾहिं इताद ठहिया, अवामी प्रेशर डेवलप थियो त हू पोयां हटिया। उन खां पोइ तमामु जुल्फ़कार आबाद जो मसइलो हुजे, तॾहिं बि तव्हां ॾिठो त जॾहिं तमामु घणी स्ट्रगल हली उते ज़मीन ते, ग्राउंड ते, त तॾहिं वञी हू इन्हनि शयुनि खां पोयां हटिया। इन्हनि शयुनि खां हू डिॼनि था, बाक़ी ॿी कंहिं बि शइ खां उन्हनि खे डपु कोन्हे। अॼु तव्हांजी कॉन्फ्रेंस आहे, एतिरा दोस्त पाण जेके बि ॿाहिरि वेठा आहिनि, हाणे असांखे छा करणु खपे। असां जेके बि दर्द रखंदड़ माण्हू आहियूं, जेके बि सिंध लाइ लोचूं पिया, सोचूं पिया, त असां सभिनी दोस्तनि खे उते जेके बि ग्राउंड ते सच्चाई
ईमानदारी सां पंहिंजे वतन लाइ ऐं पंहिंजे माण्हुनि लाइ लोड़नि पिया लोचनि पिया त उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई करणु घुरिजे, उन्हनि जी हर इख़लाक़ी तरह असांखे सपोर्ट करणु घुरिजे, हुननि जे आवाज़ जो आवाज़ असांखे भरणु घुरिजे। हा, हिते इलाही दोस्त पाण आहियूं, पाण कुझु दोस्त हिते अहिड़ा आहिनि उते जेके माण्हू इन ॾोह में इनवॉल्व आहिनि, जेके उते इहे ॾोह करे पोइ जॾहिं हिते अचनि था असां उन्हनि खे प्रोटोकॉल था ॾियूं। ईअं थियणु न खपे। जे असांखे सिंध सां सचाई आहे त असांखे असां ॿियो कुझु नथा करे सघूं, थींदो जेको बि थींदो ग्राउंड ते थींदो, उते ई उतां जे माण्हू ई उहो पंहिंजो फ़ैसिलो जेको आहे न वापसि कराए सघनि था। मलिक रियाज़ खे भॼाइणु तव्हांजे या मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे, उतां जे माण्हू जॾहिं रोडनि रस्तनि ते सुभाणे जेको 6 जून ते जेको एहतजाज थींदो हुजे उन में लखनि जी तादाद में माण्हू निकिरी थो अचे त उहो माण्हू हुननि खे टेॼारींदो, हुननि खे ख़ौफ़ उन्हनि माण्हुनि मां आहे। त जेसीं ताईं हा उते वेठल माण्हू वरी असां ॿाहिरि वेठलनि मां इहो उमेद रखंदो आहे त हीअ असां छा था कयूं, हिते वेही असां छा था कयूं। इलाही माण्हू तव्हां ॾिसंदा हूंदा चवंदा तव्हां त ॿाहिरि वेही हवाल था कयो, अचो ग्राउंड ते तव्हांखे ख़बर पए छा आहे असां सां वेठल। सो इहा आम हर जेको बि दोस्त कंहिंसां ॻाल्हाईंदो हूंदो इहा सिचुएशन उते आहे। सो असांखे अमली तरह जे अगरि कमु करिणो आहे, वाक़ई कुझु करिणो आहे त पोइ असांखे उन्हनि दोस्तनि जेके बि माण्हू उन्हनि कम में इनवॉल्व आहिनि, उहे मिनिस्टर हुजनि, उहे उतां जा DC रही चुका हुजनि। मां तव्हांखे मिसाल थो ॾियां, जॾहिं ज़ुल्फ़ाराबाद 2009, 10, 11 इन जो विच में मसइलो हुयो, उन वक़्त में फज़ुल्ला पेचियो हुते DC हो जिन ज़मीनुनि जा। असांजा दोस्त हिते हुनखे शिकागो में सेक्रेटरी थी वियो त ॾाढो स्टेज ते वठी हुनखे प्रोमोट कनि, हीअ कनि हू कनि। त इहे माण्हू असांजी उते उन्हनि सिंधी माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। उन्हनि सिंधी माण्हुनि जो माना ईअं खणी चइजे कफ़न जो बि हू आहे न उहो बि खसे वरितो आहे त भई माण्हू कफ़न जा पैसा बि कोन्हनि त उहे पाए सघनि। तव्हां सॼे इलाही ख़बरूं ॾिसंदा हूंदा ठठे जी तरफ़ तव्हां जॾहिं सफ़ा एंड में वञो था घारे खां बि हेठि हलिया वञो त उते माण्हुनि खे दफ़न करण लाइ पाणी कोन्हे त हू वेंजारे सघनि, उन्हनि खे गुसुल ॾेई सघनि। इहा हालत आहे असांजे माण्हुनि जी उते। तो जीअं तिनकों मां शुरू खां वठी इहो सम्झे थी त बाबा रियासत खे ऐं इन्हनि खे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजी ज़मीन खपे, उनखे असां माण्हू न खपूं। उहे अहिड़ा मेगा प्रोजेक्ट हाणे असांखे सुनहरा ख़्वाब ॾेखारे बाबा हीअं थी वेंदो, हेॾी तरक़ी थी वेंदी, हीअ हरू भरू क़ौम परस्त मुखालिफ़त पिया कनि, हिननि खे पंहिंजो पेट में सूरु आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। त असां सम्झूं था इहो सभु टोपी ड्रामो आहे असांजी ज़मीन खसण जो, असांखे अक़लियत में तब्दील करण जो। इलाही दोस्तनि खे इहा ऐं सम्झा ख़बर आहे अलाए न, इन बेरा टाउन खां पोइ मलीर डिस्ट्रिक्ट में जॾहिं असां 23 मार्च जो हिकिड़ो फ्रीडम मार्च कयो अथई बशीर ख़ान शहीद बशीर ख़ान कुरैशी जी अॻुवाणी में जेको थियो 2012 में, जॾहिं होमवर्क पिक कयोसीं त हिते हिननि जेको आहे सो एजुकेशन सिटी जे नाले सां मेगा प्रोजेक्ट पिया ठाहिनि जेको हज़ारनि जे एकड़नि ते। हाणे उहा एजुकेशन कहिड़े कम जी जेके उतां जे ॻोठ जे माण्हुनि खे न मिले। माना उन कलमती गबोल ख़ासकेली बुरफ़त उन्हनि जे ॻोठनि जो ॿार उन माना एजुकेशन उन इदारनि में पढ़ी न सघे। तो एॾो वॾो हुननि जो मेगा प्रोजेक्ट उते अनाउंस थियलु, पोइ कंहिं वजह सां हू हटी विया या छा थियो, पर उन टाइम इहो बि वॾो मसइलो हो। सो असां सम्झूं था इहे जेके बि मेगा प्रोजेक्ट नाले शयूं थियनि थियूं, जेसीं ताईं असांजी हक़ हुकुमरानी कोन्हे, सिंधियुनि जी हक़ हुकुमरानी कोन्हे। हक़ हुकुमरानी मां मुराद पीपुल्स पार्टी न जे हू सिंधी आहिनि त उन्हनि जे हवाले असांजी हुकुमरानी आहे। असां कतई नथा सम्झूं त पीपुल्स पार्टी जेको आहे सो सिंध जी हक़ हुकुमरानी रखे थी। हक़ हुकुमरानी आम माण्हू रखे थो। हक़ हुकुमरानी सिंध लाइ जेको लोड़े थो, जेको सिंध लाइ लोचे थो, जेको सिंध लाइ क़ुर्बानी ॾिए थो, उहो हक़ हुकुमरानी जो हक़ रखे थो। बाक़ी असां कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं त असांजी तक़दीर जा फ़ैसिला करे, असांजी सिंध जा ईअं फ़ैसिला करे, ईअं ज़मीनूं ईअं विराए छॾे, धारियनि खे उते आबाद करे, सुभाणे असां उते वठूं मोचरा खाईंदा, असां रुलंदा वठूं, असांजा माण्हू जेको आहे सो जिन खे रहण लाइ न उते अॻे ई नौकरियुनि जी सूरत हाल, एजुकेशन जी सूरत हाल सभिनी खे ख़बर आहे त असां सां छा हशर आहे, ऐं रहंदो हुजे एॾी वॾी लोध असांजे मथां आणींदा त असां खां हर शइ खसिजी वेंदी।
2010 जी बोर्ड में छा असां सां हिन नशर कयो। सॼी उत्तर सिंध में जॾहिं ॿुॾी वियो, उतां जो माण्हू जॾहिं कराची आयो, इलाही माण्हुनि खे यादि आहे अलाए न आहे त इरफान मरवत जेको एजुकेशन जो सेक्रेटरी हो, उते मरवत जेको बाग हो, उते जेके ॿोॾ मुतासिर वेठा उन्हनि खे पादर हणी उन्हनि सां विड़े सिंधी माण्हुनि सां उन्हनि खे उन्हनि जेको आहे सो उतां लॻाए छॾियो। अहिड़ो जहिड़ो पिंपरीअ में बि हिननि जेको गोदाम में ॿोॾ मुतासिर वेठल आहे उन्हनि खे बि हिननि ज़ोरियो। वाना वज़ीरिस्तान जे ऑपरेशन में त उन्हनि कराची जे अंदरि खेमा हणाए छॾिया, टेंट हणाए छॾिया, बिजली अची वई, हर शइ लॻी वई ऐं हुननि खे आबाद करे छॾियूं। इहो त GSM क़ौमी महाज हुई, बशीर ख़ान कुरैशी उन वक़्तु ज़िंदा आयो जंहिं वञी उते सर ज़मीन ते पहुची इहे सभु खेमा ऐं हर शयूं पटण। असां कंहिं क़ौम नसुल जे ख़िलाफ़ु न आहियूं, पर असांजो माण्हू जेको रुले थो, असांजो माण्हू जेको दरपदर आहे, उन खे तव्हां फैसिलिटीज़ नथा कयो। पर धारियो माण्हू जेको अचे पियो ॿिए हंधां, तव्हां सिधो जेको बि कावड़िजे थो बाबा अचे हिते अची आबाद था कयो। तव्हां सॼो बेल्ट असांजो कंहिं न कंहिं फ़ौजियुनि ऐं कंहिं न कंहिं नेवी ऐं कंहिं न कंहिं उन्हनि जे हज़ारनि एकड़नि जी तादाद में ज़मीन हर को उते वालारे वेठो आहे। सो ही वक़्तु आहे त सभु दोस्त गॾिजी जे अगरि कुझु वाक़ई कुझु करणु चाहियूं था त असां तव्हां सभिनी दोस्तनि सां गॾु आहियूं। असां जानी, माली, इख़लाक़ी जेका बि सपोर्ट हूंदी असां कंदासीं। उते दोस्तनि खे इनकरेज कजे, उन्हनि जी हर हवाले सां मदद कजे त जीअं हुननि जी हिमत अफ़ज़ाई थिए। हाणे जेके बि दोस्त ग्राउंड ते जदोजहद कनि था त उन्हनि जी तव्हांजे वसीला ॾिसंदा त उन्हनि वीचारनि वटि अहिड़ा वसीला कोन्हनि जो हू मुसलसल एहतजाजनि खे टाइम ॾेई सघनि। हाणे एॾे वॾे एहतजाज लाइ तव्हांजो जेको आहे सो कंदकोट, लाड़काणो, शिकारपुर, जेकाबाद हितां बि जेके बस करे अचे थो त उहो बि घटि में घटि लख रुपियो या 70,000 जी हिकिड़ी बस थिए थी जंहिंमें हू माण्हू वठी हुते पहुचाइनि था, अचनि था। हुकुमराननि वटि त पैसो आहे, गवर्नमेंट जो पैसो आहे, यूज़ थिए थो उन्हनि जे जलसनि में, प्रोग्रामनि में, पर इन्हनि कमनि में हू वीचारा हणा वणा करे जेको आहे सो हू पहुचनि था। त असांखे उन्हनि जी मालिकी करणु खपे, ॾिसणु घुरिजे ऐं असांखे वाजिबु करणु खपे त केरु सही आहे केरु ग़लति आहे, कहिड़ो बि क़ौम परस्त हुजे। ईअं न, मां नथो चवां त असां सही ॿिया ख़राब आहिनि, सभु सही आहिनि, पर असां वटि वाजिबु हुजे केरु सही कमु करे पियो, केरु छा पियो करे, उन्हनि ते नज़र बि हुजे असांजी। ऐं सम्झां थो त असां बहितर नतीजा ॾेई सघूं था ऐं बहितर किरदारु अदा करे सघूं था। सभु पढ़ियल लिखियल दोस्त आहियूं, ॿार हुननि जो आवाज़ थी सघूं था। हुननि खे उत्साह मिले थो जॾहिं असां हिते कुझु हुननि लाइ कयूं था, ॻाल्हायूं था, हुननि जी मदद कयूं था त हुननि खे बि हिकिड़ी हिमत अफ़ज़ाई थिए थी त असां अकेला न आहियूं। ॿाहिरि वेठल जेको बि असांजो हिसो आहे उहे बि उते आवाज़ उथारनि पिया, उहे बि इन्हनि हुकुमराननि जो जीअं उते जंजाल करे छॾींदा। छो जो पाण खे त हिते सवलो आहे, हिते जे शाह महमूद कुरैशी अचे थो त असां हुन खां सवाल क्वेश्चन आंसर करे सघूं था, असां पंहिंजो प्रोटेस्ट हुन जे अॻियां एहतजाज कराए सघूं था त बाबा छो असां सां उते ज़ुल्म पियो थिए, छो पिया ईअं कयो। उते त नथा पुछी सघनि, हिते त पंहिंजे लाइ त सवलो आहे, इहे शयूं असां करे सघूं था। सो ऐं असां जिन दोस्तनि खे ख़बर हूंदी त हर वक़्तु सिंध जे अहम इशू ते जेको बि मसइलो थियो आहे, हालांकि असांजी हिकिड़ो नज़रियो अलॻि आहे, असांजी उहा अलॻि आहे, पर असां सभु वरी बि त हिकु माउ जा पुट आहियूं, सभु भाइर आहियूं, असांजा मसइला उहे आहिनि। असांजो रहणु करणु मरणु करणु सभु शइ हिकिड़ी हुन में आहे। तो असां तव्हां सभिनी दोस्तनि सां गॾु आहियूं ऐं जेको बि दोस्त डिसाइड कंदा असां उन शइ ते तव्हां सां 2 क़दम अॻियां ई हूंदासीं, पोयां कॾहिं बि न हटंदासीं। ऐं आख़िर मां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जंहिं असांखे टाइम ॾिनो, ॿुधो ऐं जिन बि दोस्तनि सभिनी खे गॾु कयो आहे, आख़िर में वरी पहुचंदसि त इज़त महिरबानी। थैंक यू सो मच, महिरबानी हबीब, तव्हां तमामु डिटेल में जेको आहे सो ॻाल्हायो जेका सिचुएशन ज़ुल्फ़कार आबाद खां वठी हींअर वारी स्ट्रगल ताईं, ऐं राइटली सो त ऑब्वियसली जेके माण्हू ऑन ग्राउंड कनि था उहे स्ट्रगल उते थिए थी ऐं असांखे पंहिंजो आवाज़ मिलाइणु घुरिजे ऐं जेतिरो बि थी सघे हितां खां वेही करे करणु घुरिजे। ऐं इन ई ॾिस में ही जेका असां अॼु कॉन्फ्रेंस कई आहे ऐं अॻिते बि लाइ अमल जोड़े ऐं जदोजहद जारी रखी। थैंक यू सो मच। We'll move ahead. Now I'm going to request
one of the prominent political activists and former General Secretary SANA, Ms. Nurun-Nisa Gangro, to please share her views with us. If you can unmute Ms. Nurun-Nisa. Yeah. Is that okay now? Yes. Okay. Meherbani Tanji. Pradeep, tahanji video nathi ache, Noor. We can't see you. Ani achi thi? Vari gaib thi. Haane ठीक है. हाँ, ठीक है. महिरबानी तमाम घणी मां घणो ॻाल्हाइण जे लाइ त तयार न आहियां मां कुझु पंहिंजा कमेंट्स शेयर करणु चाहियां थी सभ खां पहिरियां त जस हुजे फ्रेंड्स ऑफ सिंध सोसाइटी जंहिं ॾाढे वक़्ताए ते जेको आहे सो ही कॉन्फ्रेंस अरेंज कई आहे न बल्कि सिर्फ़ु कॉन्फ्रेंस अरेंज कई आहे बल्कि सीरीज़ ऑफ डिस्कशन जीअं मुश्ताक ॿुधायो सो इहो ॾाढो टाइमली रिस्पॉन्स आहे कंहिं बि सिंध जे इशू जे तरफ़ जेको कि हिकिड़ी सिंधी डायस्पोरा खे करणु घुरिजे छो त सिंध में कुझु बि थिए थो सुख सां त असां वेही नथा सघूं सो इहो असांजो जेको आहे सो कॉन्शियस कंट्रीब्यूशन आहे ऐं साॻे तौर ते उतां जा जेकी दोस्त आहिनि स्पेशली इंडिजीनियस अलायंस इंडिजीनियस राइट्स अलायंस जा जेके दोस्त आहिनि उन्हनि खे जिन जी हीअ पूरी ऑलमोस्ट डेकेड जी कोशिश रंग लाए ऐं हिन ताईं पहुती आहे कि एतिरो वॾो जेको आहे सो एहतजाज जो सॾु ॾिनो अथनि ऐं उन्हनि जे इन सॾ जी ताक़त ई आहे उन्हनि जी इन मूवमेंट जी ताक़त ई आहे जिन असांखे बि मोटिवेट कयो आहे त असां हुननि जे सॾ खे वरनाव ॾियूं ऐं हुननि जी सॉलिडरिटी में हुननि खे स्ट्रेंथन करण जे लाइ असां बि कुझु जेको आहे सो पंहिंजो कंट्रीब्यूशन कयूं हाणे अचूं जेकॾहिं इशू जे तरफ़ त मां सम्झां थी इहो बहरिया टाउन जो इशू को आइसोलेशन में कोन्हे को सिंध जी धरतीअ ते जेका मेरी अख आहे उन जी हिकिड़ी कंटिन्यूटी आहे ऐं उहा मेरी अख छो इन हद ताईं कामयाब थिए थी जो कॾहिं वञी ॿेटनि ते कब्ज़ा करनि था ऐं कॾहिं वञी ॻोठनि ते कब्ज़ा करनि था उनखे मां जंहिं नज़र सां ॾिसां थी उहो ॿ फैक्टर हिकिड़ो इंटरनल ॿियो एक्सटर्नल इंटरनल फैक्टर इहो आहे जेको पर्टिकुलरली असां सिंध जे कराची जे ॻोठनि जे बारे में ॻाल्हायूं त उहो टोटली पॉलिटिकल इग्नोरेंस जो आहे कराची जा ॻोठ असां जूं जेकी बि सियासी पार्टियूं आहिनि उहे कराची जे ॻोठनि खे में पंहिंजे एक्टिविज़म में या मास मोबिलाइज़ेशन में एतिरो इफेक्टिव न रहियूं आहिनि जेतिरो कि हुननि जो फोकस कराचीअ खां ॿाहिरि जेका सिंध आहे उन्हे में रहियो आहे 80s में डॉक्टर दुरेश हवार मूंखे चयो त हिकिड़ी स्टडी वञी करे कर कराची जे ॻोठनि में ॾिस त तालीम जो जेको आहे सो रेशियो केतिरो आहे सो उहो मुंहिंजो पहिरियों मौक़ो हुयो अपॉर्चुनिटी ही जो मां इन्हनि ॻोठनि में वयसि ऐं यकीन न पे आयो त कराची खां चंद मेल परे ई उहे ॻोठ ईअं हुया ॼण के माण्हू कंहिं थर में वियो हुजे सो ॾाढो अलार्मिंग हुयो उन खां पोइ मां त पंहिंजे जिदोजहद में हली वियसि जेका बि कैरियर जी हुई या कुझु बि पर 90s में वरी मूंखे लियारी डेवलपमेंट अथॉरिटी जे मूसवी साहब वग़ैरह उन्हनि चयो त हलूं हिननि ॻोठनि में ऐं इन्हनि खे हली करे ॾिसूं छो त इन में तमामु घणा मदरसा वधंदा था वञनि सो इन्हनि मदरसनि में भले मदरसनि जी रिलीजियस एजुकेशन थिए पर इन जो किथे बैलेंस हुजणु घुरिजे ऐं सेम टाइम ते हैंड्स जेका तमामु मशहूरु ऑर्गेनाइज़ेशन आहे उहा हेल्थ जे हवाले सां इते वञी कैंपेन्स वग़ैरह पंहिंजूं लॻाईंदी हुई सो उन्हनि जे ज़रिए इन्हनि ॻोठनि सां वरी मुंहिंजो जॾहिं इंटरेक्शन थियो त बिल्कुलु इहे ॻोठ कराचीअ खां ईअं लॻंदा हुआ ॼण की कोई सो इहो जेको ॻोठनि जो इंटीग्रेशन कराची जी डेवलपमेंट सां इहो हिकिड़ो वॾो गैप रहियो इन्हनि ॻोठनि में जिन
जंहिं सूरत हाल इन्हनि ॻोठनि खे तमामु घणी पावर्टी में विझी छॾियो ऐं उहा पावर्टी हुई जंहिं इन्हनि ॻोठनि खे कॾहिं मदरसनि ॾांहुं पई क़ाइमु करण ॾांहुं आजपो पे ॾेखारियो ऐं उहा ई पावर्टी हिकु दफ़ो ॿीहर वरी उन्हनि ॻोठनि खे ॻोठनि में लॻो त शायदि जेकॾहिं बहरिया टाउन ठहे त असांजी का ख़ुशहाली थिए। मां इन ॻाल्हि सां बिल्कुलु 100% सहमत आहियां त को बि ॻोठाणो पंहिंजी धरती ॾियण जे लाइ तयारु पंहिंजी ज़मीन जो टुकड़ो ॾियण जे लाइ तयारु नाहे। उन्हनि ते बिल्कुलु दोस्तनि सही चयो, पॉलिटिकल प्रेशर विझी करे उन्हनि ते टेररिज्म जा केस करे FIR कटराए ऐं ज़बरदस्ती जेको आहे सो उनखे यरगमाल बनाए उन्हनि खां ज़मीन इहा फुरे करे ऐं कब्ज़ो कई वई आहे ऐं असां उनजी निंदा कयूं था ऐं असांखे न सिर्फ़ु उनजी निंदा करणु घुर्जे पर बीइंग इन सिंधी डायस्पोरा असांखे इन्हनि जे इन नाइंसाफ़ीअ जो इन इनजस्टिस जो ऐं इहो जेको इंडिजिनियस पीपल्स जो राइट आहे उनखे जेके बि इंटरनेशनल फोरम्स आहिनि उन्हनि सां इंटीग्रेट करे ऐं उते आवाज़ उथारणु घुर्जे। मुंहिंजे ख़्याल में इहो ई असांजो एक्सटेंडेड रोल आहे जेको असां हिन मूवमेंट में प्ले करे सघूं था। ॿी ॻाल्हि त सिंध खे ख़तमु करण वारी जेका या साज़िश आहे उन में तव्हां ॾिसो कंहिं ज़माने में वञी ॿेलनि खे हिननि बर्बादु कयो। छो बर्बादु कनि? छो त उहो ॿेला चट कंदासीं, ख़तमु कंदासीं, छो त उन्हनि में धाड़ेल रहंदा आहिनि। अच्छा, हाणे वरी जेको आहे सो ॻोठनि खे ख़तमु कंदासीं छो त ॻोठनि में जेका आहे सा बंजर ज़मीनूं पयूं आहिनि। वञी ॿेटनि ते कब्ज़ा कंदासीं छो त ॿेटर बि बंजर। क्वेश्चन इहो आहे त उन्हनि खे बंजर ठाहे केरु थो? तव्हां जॾहिं वञी करे मथे डेमूं ठाहींदव, पाणीअ खे रोकींदव त जेका साहिली पट्टी आहे उहा बंजर थींदी या न थींदी? तव्हां जॾहिं पाणीअ जी विरासत खे अहिड़े तरीक़े सां रखंदव त मलीर जेको कश्मीर जो ॾेखु ॾींदो हुयो उहो बंजर थींदो या न थींदो? उन खां पोइ हिकिड़ी ज़रई ज़मीन जेका माण्हुनि जो उते ज़रिए मुआश आहे, जंहिंमां उन इलाइक़े जी प्रॉस्पेरिटी जेका आहे सा लिंक्ड आहे, उनखे प्रॉस्पेरिटी खे ख़तमु करे उन जे एनवायरमेंटल जेको आहे सा डिग्रेडेशन करे ऐं पोइ तव्हां चओ था त हाणे इहे बंजर सरकारी ज़मीन आहे। सरकारी ज़मीन छो आहे? ही त सदियुनि खां उतां जे माण्हुनि जी ज़मीन आहे, माण्हू उन जा मालिक आहिनि। जेकॾहिं अॼु ताईं उहा सरकारी ज़मीन आहे त उन्हनि में माण्हुनि जो फेल्यूअर न आहे, उन में गवर्नमेंट जो फेल्यूअर आहे। गवर्नमेंट छो कोन अॼु ताईं माण्हुनि खे उहा ज़मीन जी मालिकी ॾेई सघी आहे? सो असां इन ॻाल्हि ते तमामु घणा संजीदा आहियूं ऐं असां इन मुतालबे खे इन जेका इहो माण्हुनि जो हक़ आहे इनखे मथे ताईं खणी वेंदासीं, इंटरनेशनल कम्युनिटी खे गॾु कंदासीं ऐं इन आवाज़ खे उथारींदासीं त इहा माण्हुनि, इहा का सरकारी बरकारी ज़मीन कान्हे का, इहा माण्हुनि जी ज़मीन आहे। सदियुनि खां हुननि जा वॾा जेके आहिनि से हिते दफ़न थियल आहिनि ऐं उन्हनि जी जेका असां कल्चर हिते उहा आहे, आर्कियोलॉजिकल साइट्स आहिनि उन्हनि जॻहियुनि ते। तव्हां इन्हनि सिंध जी इकोलॉजी खे, एनवायरमेंट खे इन करे तबाह कयो था छो त इंटरनेशनल लेवल ते सिंध पंहिंजी हिकिड़ी यूनिक हैसियत रखे थी पंहिंजी इकोलॉजी ऐं एनवायरमेंट जे करे। ऐं तव्हां पहिरियां उन जी इकोलॉजी एनवायरमेंट खे ख़तमु कयो था, उनखे बंजर ठाहियो था ताकि इंटरनेशनली उन जी यूनिकनेस जेका आहे सा ख़तमु थी सघे। ॿियो मतिलबु आहे त उन जी एनवायरमेंट ऐं इकोलॉजी करे जेका असां इंटरनेशनल कम्युनिटी सां जुड़िया बीठा आहियूं, इंटरनेशनल इदारनि सां जेकी कंजर्वेशन ते कमु करनि था, जेकी इंडिजीनियस कम्युनिटीज़ जे लाइ कमु करनि था, उन्हनि सां जेकी असां जुड़िया बीठा आहियूं सिंध जी पोज़ीशन जे करे, इकोलॉजी जे करे, तव्हां उनखे तबाह करे हिकिड़ी बंजर ज़मीन करे ऐं सरकारी जेका आहे सा उन्हनि ते इहा तव्हांजी हिकिड़ी प्री प्लान आहे, इहा तव्हांजी हिकिड़ी साइंटिफिक सोच आहे जंहिं ते तव्हां को अॼु खां कमु शुरू न कयो आहे। तव्हां इन ते डेकेड्स खां प्री प्लान साइंटिफिक अप्रोच सां कमु कयो था ऐं असां इन्हनि शयुनि खे सम्झूं था ऐं असां जॾहिं डेटा खे पुठिते खणी वेंदासीं त साइंटिफिक बुनियाद ते असां साबित करे सघूं त सिंध सां इहा तव्हांजी जेका न्यो कॉलोनियलिज्म आहे उहो तव्हांजो प्री उन ते तव्हां साइंटिफिक तरीक़े सां एतिरे अरसे खां कमु शुरू कयो आहे ऐं हिन वक़्तु तव्हां वाउखा थी चुका आहियो। पर ॻाल्हि इहा आहे त तव्हां हिन महिल वाउखा थी चुका आहियो
तहां सिंध जे ॻोठनि खे निंदड़को अकेलो न सम्झो, न तहां कराची जे साहिली पट्टी ते वेठल मुहाणनि खे जिन खे तहां ट्रालर समुंड में विझी करे उन्हनि खे धिके छॾियो आहे ऐं उन्हनि जी मच्छी जो ॿिज बि जेको आहे सो ख़तम करे ऐं तव्हां उन्हनि खे बदहाली में धिके छॾियो आहे। तव्हां सम्झो था त उन्हनि जो आवाज़ अकेलो आहे, उन्हनि जो आवाज़ अकेलो न आहे। असां सिंध खे न ईअं निंदड़को थियण ॾींदासीं, न ई असां बदहाल ऐं बुछड़ो करे ख़तम थियण ॾींदासीं। असां सिंध जा मालिक आहियूं ऐं सिंध जा मालिक दुनिया जी कुंड कुड़छ में रहनि था। उहा ई जेकॾहिं पीपी गद्दार थी करे ऐं वोट त सॼी ज़िंदगी गबोलनि जा वठी सघे थी, जोखियनि जा वठी सघे थी ऐं पाण खे पाले सघे थी ऐं हिन वक़्तु नमक हरामीअ जो किरदारु अदा करे सघे थी, पर सिंध ॼाओ जेको बि दुनिया में रहे थो उहो नमक हराम न आहे। उहो सिंध धरती सां पंहिंजी थञ जो कर्ज़ लाहींदो ऐं सिंध जे लाइ आवाज़ बणंदो। ऐं असीं भली घटि छो न हुजूं, पर असीं गॾु आहियूं, असीं इफेक्टिव आहियूं ऐं असीं निंदड़का न आहियूं। असांखे ख़बर आहे असांजा दुश्मन केरु आहिनि, असांखे इहा ख़बर आहे त असांजा साथारी केरु आहिनि। असांखे पंहिंजे दुश्मननि सां मुंहुं ॾियण बि अचे थो, असांखे पंहिंजे साथारियुनि सां खे गॾु करण बि अचे थो। इन करे तव्हां असांखे अबोझ सम्झी करे ऐं इहे मलिक रियाज़ जहिड़ा जेके शेलो क़िस्म जा माण्हू अॻियां आणे ऐं सिंध खे खपाइण जी कोशिश न कयो। सिंध खपण वारी न आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिकु दफ़ो ॿीहर मां रिक्वेस्ट कंदसि, सिंध में बि ऐं दुनिया जी कुंड कुड़छ में बि भले 4 ॼणा गॾु थी सघो था, पर गॾु थियो ऐं जिते बि वञी करे इहो पंहिंजो मैसेज जेको पंहिंजी थञ जी लॼ आहे, जेको पंहिंजो सॉलिडेरिटी जो जेको किरदारु आहे, जेको तव्हांजो मैसेज आहे, ॾेई सघो था त वञी करे ॾियो। ऐं 6 जून ते जेको असीं इन सिंध ते न्यो कॉलोनियलिज्म थियण जे ख़िलाफ़ जेको मूवमेंट आहे, इन मूवमेंट में पंहिंजो कंट्रीब्यूशन कयो ऐं इन कयो। मां सम्झां थी जेकॾहिं हिकु दफ़ो इहा मूवमेंट स्ट्रेंथन थी वई त असीं पंहिंजे मक़सद में कामयाब थींदासीं ऐं असां ख़ुदि हिकिड़ी पंहिंजी मोटिवेशन क्रिएट कंदासीं ऐं वधीक स्ट्रॉन्ग थींदासीं। ऐं जॾहिं असां स्ट्रॉन्ग आहियूं त सिंध खे को ख़तरो। थैंक यू। Thank you so much, Ms. Nurunisa. हाणे अॻिते वधंदासीं दोस्तो। आउं ॿुधाईंदो हलां त we have 20 more minutes and we have 2 more speakers, so I think we are good with time. So without further ado, I would like to invite our next speaker. So आउं गुज़ारिश कंदुसि असांजे next speaker खे, who is organizer of World Sindhi Congress USA chapter, Dr. Sageer Sheikh साहब, त हू पंहिंजा ख़्यालात जो इज़हार कनि। हेलो, तव्हांखे आवाज़ अचे थो मुंहिंजो? महिरबानी। ऐं जेको आहे ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी जेको आहे गेट टुगेदर थी वई, कॉन्फ्रेंस थी रही आहे। साईं सोहेल ऐं मुश्ताक ऐं ॿियनि दोस्तनि जी इनिशिएटिव खे आउं तमामु घणो साराहियां थो, छो जो आउं पाण इहा शइ मुंहिंजे दिलि वटां आहे। 30 सालनि खां आउं पाण हिन अमेरिका में रहंदे 2 शयूं जेके मुंहिंजे हाईलाइट आहिनि ज़िंदगीअ जूं, उहे इहे आहिनि त सॉलिडरिटी कजे पंहिंजी माण्हुनि सां पोइ ते, ऐं जेकॾहिं आउं जेको बि एक्टिविज़म ॾिसां थो, जेतोणीकि बज़ाहिर पॉलिटिकल नज़र ईंदो हुजे, पर जेकॾहिं उनखे तव्हां वधीक छेद कंदव त उहो असल में तव्हांखे इन्वायरमेंटल जस्टिस जो ही एक्टिविज़म नज़र ईंदो। छो जो सिंधी माण्हुनि जी मुंहिंजी नज़र में क़ौमी ख़ुदि इख़्तियारियत वारी जेकी जदोजहद आहे, उहा एक्चुअली इन्वायरमेंटल जस्टिस लाइ ही आहे। सो इन जे करे जेकॾहिं आउं थोरो बि 2 मिंट पाण खे ॾिसां थो पोइ ते, त जेके बि सिंधी ऑर्गेनाइज़ेशन हुते आहिनि, ख़ासि करे साना या वर्ल्ड सिंधी इंस्टीट्यूट हूंदो हुयो, हाणे कोन्हे, पर सिंधी फाउंडेशन या वर्ल्ड सिंधी कांग्रेस, जेको बि इलाही कमु हिन वक़्त ताईं कयो आहे, उन में सिंधियुनि सां पंहिंजो डायस्पोरा जे हिसे सां काफ़ी सॉलिडरिटी में, ऐं ख़ासि करे इन्वायरमेंटल जस्टिस में इलाही पंहिंजे हद ताईं इहो हिकिड़ो ट्रेडिशनल बरक़रार रखियो आहे ऐं उनजा फ़ाइदा बि पिया आहिनि। मूंखे एतिरो बि यादि आहे जो जॾहिं आउं नओं आयुसि त अञा वक़्तु कालाबाग डैम जो तमामु 1995 में तक़रीबन 96 97 कालाबाग डैम जो इशू हुयो। उनखां पोइ 1999 में वरी जेको आहे ग्वादर जो इशू अॻिते आयो। उनखां पोइ वरी जेको आहे 1999 में
न्यूक्लियर ब्लास्ट थिया बलूचिस्तान में। इहे सभु जेकॾहिं तव्हां ॾिसो अॻिते हली करे ज़ुल्फ़कार आबाद, थल कैनाल में बि गॾिजी करे एहतजाज करणु, सना, वर्ल्ड सिंधी इंस्टीट्यूट, वर्ल्ड सिंधी कांग्रेस ऐं ॿियूं ऑर्गेनाइजेशन यूके में सिंधी बलोच फोरम या इंटरनेशनल सिंधी वुमन ऑर्गेनाइजेशन या यूके सिंधी संगत हुजे या जीएम सईद मेमोरियल कमेटी हुजे ऐं केतिरा ॿिया बि फोरम ऐं हाणे ज़ाहिर फ्रेंड्स ऑफ सिंध फोरम वग़ैरह मिली करे इहे जेके बि आहिनि इन्वायरमेंटल जस्टिस जूं, थल कैनाल हुजे, चोटियारियूं जेम हुजे, ज़ुल्फ़कार आबाद हुजे, ॿियूं जेको आहे सिंध जी डेल्टा जो तबाही हुजे, इहे सभु जेके जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त तव्हांखे हिकिड़ो थीम नज़र ईंदो, उहो आहे सॉलिडेरिटी जो ऐं ॿियो थीम आहे इन्वायरमेंटल जस्टिस जो। सो हाणे ऐं इन शइ ते जेको आहे वधीक न ॻाल्हाईंदुसि त बहरिया टाउन जी छा पॉलिटिक्स आहे, छो जो काफ़ी इंफॉर्मेशन अवेलेबल आहे डॉन में या ॿियनि उन में असांजे बि राइट अप्स लिखियल आहिनि केतिरा बि, उहे सभु आहिनि। पर एज़ अ डायस्पोरा असां जेकी मूं लास्ट 20-30 सालनि में हिकु शइ चेंज कई आहे ऐं सम्झी आहे असांजी सॼी ऑर्गेनाइजेशन तौर ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस जेके आउं शेयर करणु चाहींदुसि त असांजी सॉलिडेरिटी में जेके असां कदम खणूं था उहे थोरा असांजा पोइतऊं जेके रहियल आहिनि उन्हनि खां मुख़्तलिफ़ हुजनि। उहो ईअं जो पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ी शइ क्लियर करे सघां त असुल जदोजहद ज़ाहिर ज़मीन ते थियणी आहे। असां डायस्पोरा जो रोल रिगो पाछे वारो आहे। जेकॾहिं असुल जो कदु वॾो हूंदो त असांजो कदु बि वॾो थींदो, जे असुल जो कदु नंढो थी वियो त असांजो कदु बि नंढो थी वेंदो। त तव्हां ॾिसंदव त जेकॾहिं ही तहरीक उतां न हले आहे त असां कुझु बि न कयो आहे। त जॾहिं बि को उते सिंधी क़ौम का बि कोशिशि कई आहे, पोइ कालाबाग डैम हुजे, थल कैनाल जे ख़िलाफ़ हुजे या फ्लड वक़्तु हुजे, जेकॾहिं हू पाण उथिया आहिनि त असां बि उन्हनि सां गॾु उथिया आहियूं कंहिं हद ताईं, कॾहिं घटि कॾहिं थोरो। सो मुंहिंजी नज़र में सिर्फ़ु हिकिड़ी शइ आहे जेका असां डिफरेंटली करे सघूं था, उहो इहो करे सघूं था त असां हिते आज़ादु मुल्कनि में रहूं था। आज़ादु मुल्क में रहूं था, असां वटि थोरा रिसोर्सिस हुननि खां वधीक आहिनि, दो तइदाद में असां ज़ाहिर घटि आहियूं पर रिसोर्सिस वधीक आहिनि। तंहिंजे करे असांखे जेको नंबर 1 मुंहिंजी नज़र में आहे उहो इहो आहे त असांखे जेको पंहिंजो नैरेटिव आहे, असां वटि इहा आज़ादी आहे त असां पंहिंजो नैरेटिव पाण क्रिएट कयूं। ऐं पाकिस्तान में जेकी सीलिंग आहे नैरेटिव ते, पोइ उहो भले डॉन जी राइटिंग हुजे या उतां जो वीचारा इंडिजिनस अलायंस वारा जेके ॾींहं राति महिनत कनि था उहे विझनि, उन्हनि खे बि कंहिं बि सूरत में पोइ बि पाकिस्तान जे नैरेटिव ऐं मीडिया जे अंडर में कमु करणो थो पए। पर असां हिते आज़ादु आहियूं। असांखे जेकी क्लैरिटी मैसेज जी आहे उहा रखणु घुरिजे। असांखे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त ही सॼी शइ असुल में एक्चुअली कोलोनियलिज़म जो हिसो ई आहिनि। ऐं कोलोनियलिज़म जो जेको ख़ासि हिसो आहे उहा सेटलर कोलोनियलिज़म ऐं डेमोग्राफिक इंजीनियरिंग, इहे ॿ अहिड़ा टर्म्स आहिनि जेके हू हिन वक़्तु तमामु सुहिणे ऐं असराइते नमूने सां यूज़ करे रहिया आहिनि पंहिंजी क़ौम खे, असांजी सिंधी क़ौम खे वधीक ग़ुलाम करणु ऐं पंहिंजे फ़ाइदे जे लाइ। ऐं उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहा शइ उन नैरेटिव जो हिसो हुजणु घुरिजे त उन में असांजा पंहिंजा ख़ासि करे पीपुल्स पार्टी वारा गॾियल आहिनि उन में, उन सॼी शइ जे एक्सप्लॉइटेशन में। ॿियो इहो सम्झणु घुरिजे त जेको आहे नेशनल सेल्फ डिटर्मिनेशन जी जेकी तहरीक आहे उहा इन्वायरमेंटल जस्टिस जी ई तहरीक आहे। इहो मैसेज बि असांखे क्लियरली असांखे पंहिंजे कम्युनिकेशन ऐं सॉलिडरिटी में इहा शइ घरी घरी वॼाइणु घुरिजे त असांखे क़ौमी ख़ुदमुख़्तारियत जो हक़ु आहे ऐं उहो हक़ु ई कंहिं तरीक़े सां असांखे इन्वायरमेंटल जस्टिस वठी ॾेई सघे थो। त तव्हां ॾिसंदव त जेकी बि क़ौमी तहरीकूं आहिनि, पोइ जीअं सिंध क़ौमी महाज़ हुजे या अवामी तहरीक हुजे, सभु हुजे, तव्हां ॾिसंदव जेकी वॾी वॾी जदोजहदूं जेकी बि उते सिंध में थियूं आहिनि, सवाइ MRD जे जेका ज़ाहिरा कंहिं हद ताईं इलाही वॾी तहरीक हुई सिंधियुनि जी, पर उन में इन्वायरमेंटल जस्टिस हिकिड़ो उनजो थोरो हिसो हुयो। पर उनखां पोइ जेकी बि तहरीकूं रहियूं आहिनि उन में तव्हां ॾिसंदो त सिंधी माण्हू इन्वायरमेंटल जस्टिस जे इशू ते तमामु घणो अॻिते थो वधे, छो जो हू ज़मीन सां ॻंढायल आहे ऐं उनजी साइकी बि ज़मीन सां गॾियल आहे। पोइ फ्लड जो दौर हुजे, पाणी हुजे, थल कैनाल हुजे, कालाबाग डैम हुजे, हाणे जेको ॻोठनि जो हुजे, इहे सभु शयूं या ज़ुल्फ़कार आबाद जे ख़िलाफ़ हुजे, इन सॼी तहरीकुनि में तव्हां ॾिसंदव त हू तमामु सुठे नमूने सां हिकु रोल प्ले करे रहिया आहिनि। असां वटि जेकी आज़ादी आहे असां उन आज़ादीअ खे यूज़ कयूं ऐं असां उन मैसेज खे क्लियर कट कोलोनियलिज़म ऐं क़ौमी हक़ ख़ुदरादी जा जेके ॿ प्रिंसिपल्स आहिनि इन्हनि सां उनखे लिंक कयूं ऐं इन्वायरमेंटल जस्टिस जा जेकी बि सॉलिडेरिटी जी शयूं आहिनि उहे असां उनखे उन ई डिक्शनरी या उन ई लैंग्वेज लिंगो सां लिंक करे उनखे असां वधीक
कयूं, छो जो असां वटि वधीक फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, असां वटि ज़रिया आहिनि, असांखे वटि को अहिड़ी ज़रूरत न आहे त असां पाकिस्तानी जेको पेट्रियाट वारो हिकिड़ो नैरेटिव आहे जेको असां ते फोर्स कयो वियो आहे, असांजे माण्हुनि ते फोर्स कयो आहे उते, त बाबा जेकॾहिं तूं का बि शइ हक़ सच जी कंदे त तूं गदार पाकिस्तान हूंदे, गदार जो क़ौम हूंदे, ऐं तोखे कलमो पढ़णो पवंदो पाकिस्तान जी सचाईअ सां, या जेको आहे जेको पाकिस्तान जो हिकिड़ो स्टेट जो रिलीजन आहे उन सां। इहे शयूं असां वटि आहिनि, असांखे पंहिंजा फ्रेंड्स एंड फोर्स क्लियरली ॿुधाइणा पवंदा। असां वटि को लगाम कोन्हे त असां चऊं त ही फलाणो मुल्क असांजो दुश्मन आहे, फलाणो मुल्क असांजो दोस्त आहे या न आहे। इहे सभु जेके मतिलबु सख़्तियूं जेके असांजे माण्हुनि खे उते आहिनि वीचारनि खे नैरेटिव क्रिएट करण में, उहो असां वटि न आहिनि। असांखे हुनजो फ़ाइदो वठणु घुरिजे ऐं असांखे ओपनली हिन शइ खे वधीक लिखणु पढ़णु घुरिजे। ऐं ॿियो इहो आहे त असां थोरो ज़ाहिर मीडिया वारी सोसाइटी में रहूं था जिते मीडिया जी प्रोडक्शन जा जेके ज़रिया आहिनि उहे बि अगेन ओपन आहिनि, हिकिड़ो त आज़ादी जे करे, ॿियो टेक्नोलॉजी ॿिन्ही जे करे। ऐं थोरो घणो असांजी जेकी डायस्पोरा आहे उन वटि वरी बि थोरो घणो अफ्लुएंट आहे। त आउं सम्झां थो इहे सभु जेके मीन्स आहिनि उन्हनि खे यूज़ करे असांखे मीडिया खे इफेक्टिवली यूज़ करे, पोइ भले फेसबुक हुजे, ट्विटर हुजे, या नंढड़ा वीडियोज़ ठाराए या कुझु बि अहिड़े कॉन्क्रीट क़िस्म जा 2-3 क़दम गॾिजी करणु घुरिजनि। सो आउं सम्झां थो रैलीज़ वग़ैरह त हूअं ई थी रहियूं आहिनि। तव्हां ॾिसो ॿुधो हूंदो त जून 6 ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस ऐं सिंधी संगत गॾिजी करे लंडन में बि कनि थियूं, ऐं सिंध क़ौमी मुहाज़ ऐं सिंधी यूनाइटेड पार्टी ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस न्यूयॉर्क में कनि थियूं। अहिड़े नमूने सना ऐं ह्यूस्टन कम्युनिटी वरी जेको आहे ह्यूस्टन में बि करे थी। त इहे सभु सॉलिडरिटी ऐं जी कॉन्फ्रेंस बि हुनजो हिकिड़ो हिसो आहे। त इहे सॉलिडरिटी जो सही आहिनि, पर जेकॾहिं प्रैक्टिकल क़दम खणजनि त आउं सम्झां थो असां वटि एक्सपर्टीज़ आहे त असां हुन सॼी शइ खे गॾिजी करे कुझु नंढड़ी डॉक्यूमेंट्रीज़ प्लस नंढड़ा जेको आहे अञा वधीक तरीक़ेकार सां पुॼूं। पोइ भले US जो डिपार्टमेंट हुजे, यूनाइटेड नेशन हुजे, हुन में असीं कुझु प्रोग्रेस कई आहे, उहा कॾहिं वक़्त में जॾहिं आयो त शेयर बि कबी। त मुंहिंजो ईअं ख़्यालु आहे त असां डायस्पोरा सभु मिली करे कुझु पैरेलल कम कयूं ऐं असांखे डिॼणु न घुरिजे पंहिंजी आवाज़ में, ऐं असांखे पाकिस्तान जो नैरेटिव फॉलो न करणु घुरिजे। कोलोनियलिज़म ऐं नेशनल सेल्फ डिटर्मिनेशन जी जेकी आहे उनखे इन्वायरमेंटल जस्टिस सां लिंक कयो वञे। बसि मां इहो ई चवंदुसि। महिरबानी। थैंक यू सो मच डॉक्टर सगीर शेख साहब, तव्हां तमामु डिटेल में ॿुधायो ऐं बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे त as much as this is an issue of injustice, it's an issue very much linked with the environment. So rightly you pointed out. वधंदासीं अॻिते दोस्तो। अॼु जे फाइनल स्पीकर खे आउं इनवाइट कंदुमि to share his views with us. He is one of the founding members of SANA and former president of SANA as well. I would like to request Sain Khalid Hashmani Saab to share his views with everyone. Meherbani, it was very enlightening session. I must thank everybody. We heard so many different point of views and all encouraging, stimulating, as well as inspiring. I will congratulate Sai Hassan Mustaba for starting a channel, own channel, internet channel or YouTube channel, whatever you call them. And we look forward that it will bring us कुछ सुजागी पैदा कंदो। मां सिर्फ मां आहियां हिकिड़ो मुंहिंजो जेको पर्सनल व्यू आहे उहो आहे त हमेशह फोकस्ड ॻाल्हि कंदो आहियां। हिन अॼु जे गॾिजाणीअ जो मक़सदु इहो त असीं कीअं 6 जून ते जेको स्ट्रगल आहे उन जे लाइ उन्हनि लाइ कहिड़ी असीं सपोर्ट करे सघूं था। उन सिलसिले में मां अर्ज़ु कंदुसि असांखे फोकस्ड स्ट्रगल हुअणु खपे। फैक्ट्स असांजा तमामु इम्पोर्टेंट आहिनि। मां ॻाल्हि ॿुधो जॾहिं खां वठी मां शुरू थियो आहियां हिन मामले में फैक्ट्स तमामु फ्लूइड रहिया आहिनि ऐं फज़ी रहिया आहिनि। We have moved from 6,000 acres to 80,000 acres in a jiffy. ऐं इहो जोक कोन्हे। इन में हिकिड़ो दफ़ो तव्हांजो फैक्ट्स ते को सुवालु उथे थियो ऐं उहो सुवालु जेकॾहिं सही साबित थिए थो त उन में तव्हांजी क्रेडिबिलिटी ख़राब थी थिए। सो मां पहिरीं त चवंदुसि इहो फैक्ट्स कयो। बिल्कुलु वॾो स्ट्रगल आहे। We know we have got a lot of problems, but since this conference is focused,
हिकिड़े इन इशूअ ते फोकस आहे त बाबा असीं इन बहरिया टाउन जे जेका एक्सटेंशन आहे, जेका एक्सपेंशन आहे, we all know that the all corrupt elements, चाहे गवर्नमेंट जा माण्हू हुजनि, चाहे रिटायर्ड मिलिट्री हुजनि, चाहे ॿिया इंटरेस्टेड हुजनि, असां मिसाल ॿुधा त ही पॉलिटिकल पार्टी जा माण्हू जेके हूंदासीं उन्हनि जा मुलाज़िम रहिया आहिनि. So we know there is a lot of obstacle. तंहिंजे करे ई मुंहिंजे नज़र में इहो हिकिड़ो लाज़िम ॻाल्हि आहे त असीं ॻाल्हि खे फोकस कयूं, ॻाल्हि खे फैक्चुअल बनायूं, साइंटिफिक नमूने में इन केस खे वणंदासीं. असांखे वॾे में वॾी एनकरेजमेंट तॾहिं थींदी जॾहिं इहे असीं नंढियूं बैटल्स जेके आहिनि इहे असीं जेका बि सही मीन्स आहिनि, लीगल मीन्स आहिनि, लॉफुल मीन्स आहिनि, उन में असीं सक्सेसफुल कंदासीं त इहा असांखे हिमत ॾींदी त असीं वॾे स्ट्रगल में ऐं वॾे वार खे जेका सभिनी इशूनि ते शामिल आहे, जेका अॼु हिते बयानु कया विया आहिनि, उन में असीं कामयाब थींदासीं. सो ॿ टे ॻाल्हियूं मां चवंदुसि. हिकिड़ो त जीअं अदी नाज़िया चयो, ॿियनि में कुझु दोस्तनि कयो त वी शुड नॉट लूज़ कॉन्फिडेंस that our primary venue has to be Supreme Court. त ॾिसो इहो मसइलो इन करे कंफ्यूज़ थियो आहे मुंहिंजे नज़र में, मुंहिंजी जेका ऑब्जर्वेशन आहे, जो we have defocused ourselves from what Supreme Court judgment. I know Supreme Court is a maligned party, but we cannot lose that venue. जो पाकिस्तान हिकिड़ी imperfect state आहे जंहिंमें तमामु बेमानियूं ऐं तमामु ख़राबियूं आहिनि, पर असां जेके वेन्यू सक्सेस थियण जूं आहिनि उहा इहो हिकिड़ो त असीं सुप्रीम कोर्ट में पंहिंजे इन केस खे जेको आहे तमामु सुठे नमूने सां प्रेज़ेंट कयूं. उन में हिकिड़ी प्रेज़ेंट उनजो मिसाल असां ऐं प्रैक्टिस मौजूदु आहे जेका असांजी पहिरें फेज़ में थी ऐं उहा सक्सेसफुल हुई. कुझु जेके आहिनि जेके पैसा मिलिया उहे अञा ताईं फेडरल गवर्नमेंट खे मुंहिंजे नज़र में, मुंहिंजे मालूमात मुताबिक़ न मिलिया आहिनि उन्हनि खे, डिस्प्यूट में आहिनि ऐं फेडरल गवर्नमेंट जेका असां प्रपोजल ॾिनो आहे त असीं ऑफर करे सिंध गवर्नमेंट सां करायूं. सो द सक्सेस इज़ देयर, असीं हिनखे रिपीट कयूं. ॿियो जेको कंदुसि त जेके लोकल माण्हू असांजो वॾे में वॾो जेको हिते ह्यूमन राइट्स जो इशू जेको अदी ग़ज़ाला खयो उहो इहो आहे त लोकल माण्हुनि जी ते वॾो ज़ुल्म पियो थियो. किन ते केस दाख़िल थिया आहिनि, कंहिंखे किन जा घर असां पाण ॾिठा, ट्रैक्टर उते विया, क्रेनूं वयूं. असां उन्हनि जो वीडियो टेस्टिमनी कयूं, उहो असीं कांग्रेशनल हियरिंग में, ऐं कंहिं दोस्त चयो त सिंधी फाउंडेशन खे बि विसारणु न खपे हिन स्ट्रगल में. असांखे जेको मदद कंदो अनकंडीशनल असांजे बयान ते असांखे उन सपोर्ट वठण में का उहो न थिए. असां उहा कांग्रेशनल मीटिंग्स में उहे वीडियो टेस्टिमनी पेश कयूं त कीअं लोकल माण्हुनि खे असीं उहो यूनाइटेड नेशन्स में सगीर ऐं वर्ल्ड कांग्रेस वारा तमामु इफेक्टिव नमूने में इन यूनाइटेड नेशन फोरम में या उन्हनि जे जेके बि सब्सिडरी ऑर्गेनाइजेशनल यूनिट आहिनि उन में तमामु इफेक्टिव नमूने सां कमु करे रहिया आहिनि. असांखे इहो खपे त उहे प्रेज़ेंट कनि वीडियो कॉन्फ्रेंसिस. असीं पोइ हर इन मसइले खे इन साइंटिफिक नमूने सां जेको असीं ओवरसीज़ रहूं था, ॿाहिरि रहूं था, असांखे ख़बर आहे त हिते कहिड़ा स्ट्रगल कामयाब था वञनि, कहिड़ा कामयाब न थिया आहिनि. उते सिंध में हिकिड़ा ॿिया टैक्टिस कामयाब था थियनि, असां वटि टैक्टिस ॿिया आहिनि. असीं उहे जेके टूल्स एंड टेक्निक्स आहिनि जेके असीं हिते सक्सेस थी सघनि था उन्हनि खे इस्तेमालु कयूं. And as चवंदा आहिनि, one at a time will win those battles. So मूंखे ॾाढी ख़ुशी थी, मां ॾाढियूं ॿुधियूं सम्झियूं ऐं नई मालूमात मिली. इन लाइ तव्हां सभु दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जेके दोस्तनि शेयर कया. And जेको आहे सो मुंहिंजे तरफ़ां आई एम श्योर everyone on this team is ready to make a success of this struggle. Thank you. Meherbani. Thank you so much, Khalid Hashmani Saab. Thanks for sharing your views. दोस्तों आउं इनवाइट कंदुमि असांजे सीनियर दोस्त डॉक्टर एजाज़ तुर्क साहब खे त हू क्विकली अॼु जे सेशन खे कंक्लूड कनि ऐं कंक्लूडिंग रिमार्क्स असां सां शेयर कनि. एजाज़ तुर्क साहब. Thank you very much. ऐं मां फ्रेंड्स ऑफ सिंध सोसाइटी जे तरफ़ां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां त हुननि इन जेका असां मजलिस को ठाहीसीं हिन मसइले ते ऐं भरपूर तरीक़े सां पंहिंजा ख़्यालात जो इज़हार कयो. ऐं इन ते मूंखे हिकिड़ो बैत थो यादि अचे, शेर थो यादि अचे त मूं पक सुञाता पंहिंजा हा गॾु धारियनि सां के धाड़े में
थे वाट ॾसियाऊं वेरियुनि खे वेही वांगेड़ जे वाड़े में. So briefly जेको मुंहिंजो जेको few comments आहिनि त I think असांखे अहिड़े क़िस्म जा जेके इशूज़ आहिनि उन में we should try to stay away from rhetoric, and जीअं ख़ालिद चयो त we got to have facts. Without facts we cannot stand. So facts था कहणा पवंदा. ॿियो जेको आहे का बि मूवमेंट जेका हलंदी आहे न, ही हिकिड़ी मज़लूम तबिके जी मूवमेंट आहे ऐं असां इन खे ॻाल्हि त कयूं त इंटरनेशनलाइज़ कयूं, बिल्कुलु करणु घुरिजे इंटरनेशनलाइज़, पर उन खां पहिरीं मां इहा गुज़ारिश कंदुसि असांजे जेके सिंधी दोस्त सिंध में जेके इहा मूवमेंट हलाइनि पिया त इन खे नेशनलाइज़ करणो पवंदो. असांखे वी हैव टू रीच आउट टू द फ्रेंड्स जेके प्रोग्रेसिव फ्रेंड्स पंजाब में आहिनि, जेके प्रोग्रेसिव फ्रेंड बलोचिस्तान ऐं केपीए में, त इहा दिस शुड बी अ नेशनल मूवमेंट, नॉट ओनली मलीर जी मूवमेंट न आहे. इहा पाकिस्तान जे माण्हुनि जी मूवमेंट आहे. ही जेके सिंधी माण्हू मलीर में रहनि था या हिते जेके रहनि था त उहे पाकिस्तान जा शहरी आहिनि. जॾहिं पाकिस्तान जे शहरनि सां का ज़ुल्म थो थिए त इहो सॼो पाकिस्तान जा तरक़ी पसंदि माण्हुनि खे असांखे इन्वॉल्व करिणो पवंदो हर खिते मां, तॾहिं असीं कामयाबु थींदासीं. सो इहो हिकिड़ो मुंहिंजो मशवरो आहे त लेट्स गेट द फैक्ट्स, लेट्स नेशनलाइज़ दिस मूवमेंट, and also eventually once we have very effective local and national movement, then we can internationalize the movement by reaching out to other international forums. The महिरबानी सभिनी दोस्तनि जी त तव्हां असांजो साथ ॾिनो ऐं ही असांजी हिकु शुरूआत आहे ऐं इहा मूवमेंट डिघी रहंदी ऐं उमेद आहे त अॻिते बि तव्हां असांजो साथ ॾींदो जेसि ताईं असीं कामयाबी न माणींदासीं. महिरबानी. Thank you so much, Dr. Saab, and thank you so much everyone again for joining us today. पंहिंजे ॾिसंदड़नि खे ऐं स्पीकर्स खे ऐं जेके बि दोस्त जिन असांखे फेसबुक ते लाइव जॉइन कयो, जिन असांखे हिते ज़ूम जी मीटिंग में जॉइन कयो, उन्हनि सभिनी जी महिरबानी. And again, this is to show solidarity with people who have been affected by the Bahria Town project. ऐं असां full support कयूं था उन्हनि सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ सां, उन्हनि सभिनी एक्टिविस्ट सां ऐं उन्हनि सभिनी कम्युनिटीज़ सां जेके 6th of June this year Bahria Town जे मेन एंट्रेंस ते सिट इन जी जिन कॉल ॾिनी आहे, असां उन्हनि खे फुल सपोर्ट कयूं था. ऐं असांजे प्लीज़ ट्यून इन टू फ्रेंड्स ऑफ सिंध सोसाइटी चैनल ऑफ Facebook and YouTube for our next session, which is on coming Saturday. Thank you so much. Thank you. Mm-hmm. Mm-hmm.